बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध ऐं मूंसां गॾु हूंदी आहे मुंहिंजी साथी मेज़बान सदफ़ भट्टो। सदफ़, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां मज़े में? तव्हां ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां ठीकु आहियो? ये सुठी ॻाल्हि आहे वाकई में, त मतिलबु वॾी महिरबानी हूंदी आहे कंहिंजी त बिल्कुलु हिन कंडीशन में हिननि हालातनि में परफेक्ट रहे जी। ऐं ॿी वरी ॻाल्हि इहा आहे त वॾी महिरबानी जे करे मूं चयो त पंहिंजो ख़्यालु रखनि था। असल में छा आहे त पंहिंजो ख़्यालु जेकॾहिं तव्हां रखो था त पोइ हुन सां थींदो ईअं आहे त तव्हां ॿियनि जो ख़्यालु पाण ई थी वेंदो आहे। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में, करार में, नोबना हूंदो। जेकॾहिं न आहियो त पोइ असीं तव्हांजे दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अॻंदियूं ज़रूरु आहिनि इंशाअल्लाह। ॾींहं ॿिनि में 2-4 ॾींहंनि में रब अॻियां देरि हूंदी आहे, अंधेर न हूंदी। सो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। हा, बसि मतिलबु जेकी तव्हांजूं आसूं आहिनि, जेकी उमेदूं आहिनि, जेकी तव्हांजा ख़्वाब आहिनि, जेकी तव्हांजा सपना आहिनि, उन सभिनी जी साबिया थी वेंदी। अॼु ख़ैरनि सां अंगारे खां पोइ अरबा जो ॾींहुं आहे ऐं 16 सेप्टेम्बर जो ॾींहुं। 16 नओं स्टाइल आहे न असांजो, असां पंहिंजे स्टाइल में ॻाल्हाईंदा आहियूं। सो अंगारे खां पोइ ज़ाहिर अरबा ईंदी आहे न, ॿियो केरु ईंदो? उहो ई ॻाल्हि आहे न, अंगारे खां पोइ अरबा जो ॾींहुं आहे। सो अरबा जो ख़ैरनि वारो ॾींहुं जीअं असीं टहक ॾियूं था, मुरकूं था, ईअं ई तव्हां बि मुरकंदो। मुरकण सां इलाही मसइला हल थी वेंदा आहिनि, मुरकण सां इलाही मसइला हैंडल थी वेंदा आहिनि, कुरकण सां इलाही मसइला पोइ थी वेंदा आहिनि, वरी पैदा थी वेंदा आहिनि। सो बहरहाल अॼु ओज़ून तह जे बचाव जो आलमी ॾींहुं बि आहे ऐं जेका तपस्या आहे ख़ासि तौर ते जेका ज़मीनी जेका गैस ख़ारिज थींदी आहे उन हवाले सां हिकिड़ो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि ऐं इन हवाले सां बि अॼु असां थोरी तव्हां सां कचहरी कंदासीं। ऐं ॿी वरी तव्हांखे ख़ासि ॻाल्हि इहा ॿुधायूं त कहिड़ी तव्हां ॿुधाईंदव? ॿुधायो जेकी लिखियल आहे। हा, ॿुधायो। असांजे सलाम सिंध जे पेज ते सालगिरह मुबारक, शाज़िया ख़ुश्की जी सालगिरह आहे। अच्छा, मां चयो मूंखे चयो सालगिरह मुबारक, मां चयो मुंहिंजी सालगिरह आहे। अच्छा, शाज़िया ख़ुश्क सिंध जी नाले वारी गुलूकार आहे ऐं ख़ासि तौर ते हुनजा तमामु घणा सिंधी सॉन्ग्स, तमामु घणा जेकी बि कलाम हुनजा वायरल थियल आहिनि या पाण नंढे लाॻू ॿुधूं था पिया। ऐं शाज़िया ख़ुश्क बि ईअं ई आहे जीअं नंढे लाॻू असां ॾिठो आहे न त अलाए छो झूनी थिए ई नथी। सो माशाअल्लाह, अल्लाह साईं हुनजी सिहत बरक़रार रखे। मां सम्झां थी न ख़ूबसूरत थी वियूं जीअं जीअं मतिलबु माण्हू मथे वधंदो वेंदो आहे, थोरो मतिलबु हेठि ढलिजंदो वेंदो आहे, पर हुननि जे अंदरि इलाही चेंजिंग मां ॾिठी आहे, हुनजी ब्यूटी में, हुनजे हेयर स्टाइल में, हुनजे पंहिंजे स्टाइल में। पहिरियों सिंधी कल्चर फुल ड्रेसिंग करे गाना ॻाईंदियूं हुयूं, हाणे जेको तव्हां हुनजो ओ लाल मेरी हिननि जेके गाना ॻाया हुया त उन में ब्लैक कलर जो सॼो हुननि वॉर्डरोब रखियो, पंहिंजो ब्लैक एंड वाइट जी लेस वग़ैरह लॻल हुई, पर हुन में हसीन तरीन पियो लॻे। वरी पाण वटि सुनती हुई त हिकिड़ो हुन कोट में कलाम हलंदो आहे, कोट पातल, फुल कोट पातल, सुठो कलाम आहे, खिली खिली तो ॾिठो, खिली खिली। बहरहाल सिंधी सकाफ़त खे उन तमामु घणो रिप्रेज़ेंट कयो तमामु घणनि मुल्कनि में। ऐं वरी ख़ुशी जी ख़बर आहे त इहा सालगिरह, पर ॾुख जी ख़बर इहा आहे त शाज़िया ख़ुश्क हाणे राग जी दुनिया खे अलविदा करे चुकी आहे, राग उन छॾे ॾिनो आहे। सो बहरहाल ख़बर न आहे छाजे करे छॾियो अथई। कॾहिं कॾहिं वरी के फ़ैसिला अहिड़ा बि हूंदा आहिनि जो देर मदार वरी साॻी ट्रैक ते माण्हू अची वेंदो आहे। पर इच्छा हिकिड़ी मतिलबु सोचण जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं कंहिं इंसान खे हो चवंदा न मशहूरी या दौलत घणी अची वेंदी आहे या मशहूरी घणी अची वेंदी आहे या असांजो किथे थोरो घणो नालो थी वेंदो आहे त असां हिकिड़ो पाण खे प्राउड फील कंदा आहियूं त यार असांखे माण्हू सुञाणनि था या हो मूंखे सुञाणे थो या हुन मूंखे सुञाणे वरितो। ऐं हिकिड़ो मुंहिंजे अंदरि हुनर आहे जीअं मां सम्झां थी मूंखे होस्टिंग मां करे सघंदी आहियां, जेकॾहिं अॻिते कुझु सालनि सिंगिंग जेकॾहिं कोई कंदो हुजे, हुनजी आवाज़ एतिरी ख़ूबसूरत जेकी दुनिया पसंदि करे थी, उहो हिकदमि छॾे मतिलबु बिल्कुलु ई हर शइ खां अलॻि थी ईअं वेही रहे। सो असां वटि उस्ताद मोहरम नाज़ अॼु बि तारीफ़ तव्हां सां करायूं था, पर ॻाल्हि इहा आहे उस्ताद मोहरम नाज़ चवंदो आहे त अॼुकल्ह दौर आहे बेसुरनि जो। सो हाणे सुर वारा माण्हू सभु घर वेही रहिया आहिनि। सो बहरहाल अॼु प्रोग्राम ॾाढो सुठो हूंदो ऐं ख़ासि तौर ते पाण तालीम ते ॻाल्हाईंदासीं। ऐं तालीम जे मैदान में तव्हां ॾिसो था त पाकिस्तानी जेका तालीम आहे, ख़ासि तौर ते जेकॾहिं सिंध जी तालीम ते ॻाल्हायूं त इलाही असां ते आङुरियूं खॼंदियूं आहिनि ऐं माण्हू चवंदा आहिनि त हितां जूं जेके डिग्रीज़ आहिनि सिर्फ़ु डिग्रीज़ आहिनि ऐं उन शागिर्द खे को इल्मु न हूंदो आहे, उनजी क़ाबिलियत, उनजी सलाहियत एतिरी न हूंदी आहे जेतिरा हुनखे मतिलबु इहे जेतिरियूं डिग्रियूं या जेतिरा सर्टिफिकेट्स हुनखे मिलियल हूंदा आहिनि। सो हिकिड़ी माना हिकु मुश्किल ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त शागिर्द जॾहिं कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी में ईंदो आहे त यूनिवर्सिटी चॉइस कहिड़ी कजे, कहिड़ी यूनिवर्सिटी में दाख़िला कजे, उहा यूनिवर्सिटी कहिड़ी हुजे जंहिंमें सुठी ऐं मयारी तालीम हुजे। इहो ॾाढो मसइलो हूंदो आहे पाण सां। ऐं ख़ासि तौर ते जेके पेरेंट्स हूंदा आहिनि ऐं उहे सोचींदा आहिनि त असांजो पुटु या असांजी जेका न्याणी आहे या जेकी असांजा ॿार आहिनि उहे कंहिं सुठे उहिदे ते सुठे मक़ाम ते अचनि, पर सुठे उहिदे सुठे मक़ाम ते अचण जे लाइ सुठो तालीमी मयार हुजणु इंतिहाई लाज़मी आहे। सो असांखे ॾाढी ख़ुशी आहे जो पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध में बि अहिड़ा इलाही दर्सगाहूं अहिड़ियूं इलाही आहिनि, कॉलेज अहिड़ा इलाही आहिनि, यूनिवर्सिटियूं अहिड़ियूं इलाही आहिनि जेकी मयारी तालीम ॾियनि थियूं। सची ॻाल्हि इहा आहे। सो उन्हनि यूनिवर्सिटीज़ मां हिकिड़ो नालो ॾाढो सुठो हूंदो आहे, हमदर्द यूनिवर्सिटी।
नालो ई ॾाढो भलो आहे न, हमदर्द आहे, माना शागिर्दनि जा हमदर्द आहिनि। हमदर्दी करणु। सो हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, उते तालीम निज़ाम कीअं आहे, छा पियो थिए, शागिर्द कीअं उते दाख़िला वठी सघनि था ऐं कहिड़ा शागिर्द कहिड़े टाइम ते ईंदा आहिनि। सो अॼुकल्ह त कोरोना जी मुंद आहे त पोइ वरी थोरी शिफ्टिंग कई अथऊं, माना ईअं शफिलिंग थिए थी पई, माना कुझु शागिर्द अचनि था कहिड़े टाइम ते, कुझु वरी ॿिए ॾींहं ते ईंदा आहिनि, शायदि अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो हुकूमती वहिंवार आहे। सो बहरहाल असीं भलीकार चऊं था मुअज़्ज़िज़ महिमाननि खे। सभ खां पहिरियां आउं तारुफ़ करायां थो हमदर्द यूनिवर्सिटी जा पाण रजिस्ट्रार आहिनि, ॾाढा सुठा ऐं मानाइता असांजा दोस्त परवेज़ मेमून साहिब खे भलीकार चऊं था। परवेज़ साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो असांजे स्टूडियो में। थैंक यू साईं। ऐं उन खां पोइ वरी पाण तारुफ़ कराईंदासीं उन शख़्सियत जो जेकी प्रोफेसर बि आहिनि ऐं डीन आहिनि फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस एंड ह्यूमैनिटीज़ जा, असदुल्ला लाड़िक साहिब, उन्हनि खे भलीकार चऊं था। साईं जन जी PhD बि थियल आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे साईं? मज़े में? जी, थैंक यू सो मच। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो सुबुह सुबुह सां असां सां कचहरी कंदो। उस्ताद मुहर्रम नाज़ जो पाण गाइबाना ज़िक्र कयोसीं, हाणे सफ़ा रूबरू ज़िक्र। उस्ताद साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी। सो पाण वेंदासीं नंढड़ी साईअ ते ब्रेक ते, पर ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण जेकी ॻाल्हियूं नथा करे सघूं, मतिलबु असांजे इल्म में जेकी न आहिनि, हमदर्द यूनिवर्सिटी छा आहे, हमदर्द यूनिवर्सिटी में छा हूंदो आहे, हमदर्द यूनिवर्सिटी में खूबियूं खामियूं न आहिनि, खूबियूं खूबियूं मतलब खामी जे हिसाब सां उन हिसाब सां जेकॾहिं कोई खामी हूंदी न, तव्हां मतिलबु उनखे ॿुधाए सघो, असां ॿुधाईंदासीं उनजी खूबियुनि जे बारे में, आख़िर आहे छा। सो हिकिड़ो पैकेज आहे असां वटि, हिकिड़ी डॉक्यूमेंट्री आहे नंढे स्टाइल जी। सो डॉक्यूमेंट्री पैकेज असांजो उहो नशर कयूं था, उहो तव्हां ॾिसो, उन खां पोइ वरी मोटूं था हिन प्रोग्राम में ऐं कचहरी कयूं था मुअज़्ज़िज़ महिमाननि सां। सो वञो केॾा महीना असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध।
सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध खे सलाम सलाम सुन सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद ऐं अॼोको प्रोग्राम ॾाढो तव्हां खिलंदा आहियो त ॾाढो सुठो प्रोग्राम रहंदो आहे कॾहिं कॾहिं किन प्रोग्रामनि में ख़ाली टक बि ॾाढा सुठा लॻंदा आहिनि सो सदफ़ भुट्टो ऐं इरशाद जागीणी तव्हांजी ख़िदमत में वरी मोटी आयासीं हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां तव्हां पैकेज ॾिठो पए हिन में कम जूं ॻाल्हियूं तव्हां समूरियूं ॾिसी चुका आहियो वधीक पाण कचहरी कंदासीं हमदर्द यूनिवर्सिटी जा जेके मोज़िज़ महिमान आहिनि परवेज़ मेमून साहिबु ऐं असदुल्ला लाड़िक साहिबु असां सां गॾु आहिनि सो सभ खां पहिरियां आउं गुज़ारिश कयां थो असदुल्ला लाड़िक साहिब खे हमदर्द यूनिवर्सिटी जे बारे में साईं थोरो ॿुधायो पाकिस्तान जा जेकी आला तइलीमी इदारा आहिनि उन्हनि में उनजो शुमार कीअं थिए थो कहिड़ी फ़हिरिस्त में आहे साईं थैंक यू सो मच फॉर आस्किंग हमदर्द यूनिवर्सिटी जो शुमार जेकॾहिं तव्हां मतिलबु इन पुछो था त तव्हांखे घणे क़िस्म जा इन इदारो शुमार मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां मिलंदा अच्छा अच्छा मिसाल जी ॻाल्हि CIEC असांजी जेका असां मतिलबु आहे इवेल्युएटिंग थींदी आहे कमेटी उहा असांखे इवेल्युएट कंदी आहे अच्छा अच्छा अहिड़े नमूने सां असांखे हेक जेका आहे असां हायर एजुकेशन कमीशन उहा इवेल्युएट कंदी आहे सही सही त सिंध गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट ॿिन्ही जी इवेल्युएशन पंहिंजे जाइ ते पर जेका पब्लिक ओपिनियन आहे ऐं जेको स्टूडेंट्स जो जेको ओपिनियन आहे उहो काउंट एक्चुअली करे थो सही सही उन ते ध्यानु घणनि माण्हुनि जो एतिरो कोन थो वञे पियो अच्छा घणनि जो इन करे ध्यानु कोन थो वञे त छाकाणि त सभिनी वटि उहा ॻाल्हि नथी पहुचे हा सही सही इन करे असांजी यूनिवर्सिटी अल्हम्दुलिल्लाह एतिरी जेकॾहिं पुराणी न आहे जीअं मतिलबु ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि पर एतिरी इन नई यूनिवर्सिटी कान्हे जीअं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं अॼुकल्ह मशरूम वांगुरु मतिलबु पैदा थियनि पियूं थियूं असांजी यूनिवर्सिटी एज़ अर्ली एज़ 90s में मतिलबु हिन वजूद में आई पर छा आहे त उन में इन जेको विज़न हो उनजे पोयां हिन हमदर्द यूनिवर्सिटी खे इस्टेब्लिश करण जो उहो हिकिड़ो तमामु अज़ीम विज़न रखण वारो माण्हू उहो हींअर असां सां गॾु कोन्हे जी साईं जी हकीम सईद साहब उन जेका असां यूनिवर्सिटी खोली हुई ऐं उन वक़्त में न रस्ता हुआ न मतिलबु कोई क़िस्म जी का सहूलियत हुई न का ट्रांसपोर्ट हुई इहे खॾनि खुॿनि मंझां ईअं गाॾियूं वेंदियूं हुयूं के माण्हू अलाए कहिड़े नमूने सां पहुचंदा हुते के किथे असां मां मदीनतुल हिकमत जी ॻाल्हि थो कयां जेका हिन वक़्तु वेझो हुते आहे त उते जेको आहे सो हकीम साहिब जन सुबुह जो अर्ली इन द मॉर्निंग पाण पहुचंदा हुआ पहिरीं पोइ स्टाफ ऐं पोइ स्टूडेंट्स ईंदा हुआ अज़ीम इंसान ऐं उनखां पोइ जेको आहे सा उहे बसूं ईंदियूं हुयूं ॿार ऐं स्कूल हुननि पहिरीं इस्टेब्लिश कयो जेको हुननि हमदर्द पब्लिक स्कूल जे नाले सां आहे उन में हिन वक़्तु बि इन जेका असां मुफ़्त तालीम ॾिनी थी वञे पई यानी उते सैकड़ो शागिर्द आहिनि जेके इन 10हीं जमात ताईं तालीम वठनि पिया ऐं उन्हनि जी जेका असां का बि उन्हनि खां फ़ी वग़ैरह नथी वरिती वञे अच्छा अच्छा उन स्कूल में पाण बीहंदा हुआ ऐं असेंबलीअ में बीहंदा हुआ असेंबली अटेंड कंदा हुआ ऐं सभिनी खे उन्हनि खे भलीकार चवंदा हुआ उस्तादनि खे शागिर्दनि खे उन्हनि सां मिलंदा उन्हनि सां ॻाल्हाईंदा कंदा उन्हनि जो ॾुख तकलीफ़ ॿुधंदा ऐं पोइ उन स्कूल खे हुन अहिड़े नमूने सां मतिलबु हलायो जो हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में असांजे तमामु इन टॉप स्कूलनि में चंद स्कूलनि मां उहो हिकिड़ो स्कूल आहे सही सही हमदर्द पब्लिक स्कूल सही उनखे मैनेज करण सां गॾोगॾु उन 7 फैकल्टियूं असां वटि जेके इस्टेब्लिश कयूं अच्छा माशाल्लाह 7 फैकल्टीज़ खे इस्टेब्लिश करणु को आसान कोन्हे कराची में ई आहिनि कराची में ई अच्छा ज़बरदस्त ऐं इन सां गॾु पोइ वरी बाद में ॻाल्हायूं था इस्लामाबाद कैंपस बि असां वटि आहे पर हिन वक़्तु 7 जेके फैकल्टीज़ आहिनि उन में जेका इंट्रस्टिंग हुननि जे लाइ पंहिंजी फैकल्टी हुई उहा हुई ईस्टर्न मेडिसिन जी पाण तबीब हुआ पाण हकीम हुआ त ईस्टर्न मेडिसिन जी जेका मतिलबु फैकल्टी हुननि पाण इस्टेब्लिश कई सो ॾाढे चाह सां शौक़ सां ऐं काफ़ी इन नामयारा हकीम ऐं तबीब हुननि पाण सां गॾु रखिया जेके काफ़ी मौजूदु बि आहिनि के वीचारा गुज़ारे बि आहिनि सही सही सो उहा नवां तजुर्बा दवाउनि ते थियनि था पिया जी बिल्कुलु ऐं तंहिं सवाइ सम्झो हमदर्द दवाख़ानो जी एग्ज़ैक्टली उहो जेको आहे सो त इंडिया खां शुरू आहे अञा ताईं हिते बि यानी ऑल ओवर द कंट्री असां वटि ऑफिसूं ऐं दवाख़ाना ऐं ब्रांचिस आहिनि पर उहो जेको आहे ईस्टर्न मेडिसिन जी जेका फैकल्टी आहे उहा इस्टेब्लिश करण खां पोइ जेको आहे सो ॿियूं फैकल्टियूं हुननि आहिस्ते आहिस्ते शुरू कयूं जीअं हाणे असां वटि फैकल्टी ऑफ ह्यूमैनिटीज़ एंड सोशल साइंस जंहिंजो आउं पाण डीन आहियां इन फैकल्टीअ जो थोरो मां तव्हांखे रुगो पसे मंज़र ॿुधायां त इन फैकल्टी में उहे माण्हू हितां PhD करे निकिता जेके हिन वक़्तु बि मौजूदु वाइस चांसलर आहिनि
माशाल्लाह ज़बरदस्त। असां वटि हिन सिंध में तक़रीबन आउं सम्झां त 3 वाइस चांसलर अहिड़ा आहिनि जेके असां वटि आहिनि इन्ही फैकल्टी मां PhD करे निकिता आहिनि। ज़बरदस्त। सो इहा फैकल्टी तमामु उन हिसाब सां मतिलबु इन स्टैंडर्ड वारी पुराणी इन फैकल्टी सराहिजे थी। हिन खां अलावा हिन फैकल्टी में इन तमामु सुठा मतिलबु बहितरीनु इन जेके आहिनि से रिसर्चर्स ऐं सुठा मतिलबु इन माण्हू प्रोफेसर्स उहे पैदा कया हुआ जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते डायरेक्टर्स बि आहिनि। डायरेक्टर इन कॉलेजिस जा, डायरेक्टर स्कूल्स जा, ऐं BEd ऐं MAd जा प्रोग्राम जेके असां शुरू उन्हनि कया उन वक़्त में, त उहे अॼु बि उन्हनि जी जेका असां एॾी मञता आहे त उन्हनि प्रोग्राम्स खे इन मञियो थो वञे ऐं इन फैकल्टीअ खे मञियो थो वञे ऐं उन्हनि खे जॉब्स हर हंध ते मिलनि थियूं। ज़बरदस्त। माना हिकिड़ो अहिड़ो तालीमी मयार आहे जो पाण ई माना हिकिड़ो सर्टिफिकेट आहे त ही माण्हू कम जो आहे। ऐं न रुगो इहो पर छा त असांजी इन फैकल्टीअ जी एक्रेडिटेशन बि थियल आहे। एक्रेडिटेशन मतिलबु जेका असां फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां थींदी आहे ऐं उन जे लाइ असां अप्लाई कंदा आहियूं। उहे उन में सॼे पाकिस्तान मां एक्सपर्ट जेके 3-4 ईंदा आहिनि उहे अची हर शइ खे इवेल्यूएट कंदा आहिनि। सही सही। उहा ॾिसी करे पोइ तव्हांखे उन एक्रेडिटेशन ॾींदा आहिनि। त एक्रेडिटेशन अॼुकल्ह उहा तमामु घणी मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ में आहे। असांजी फैकल्टी खे इहा एक्रेडिटेशन बि मिलियल आहे पूरे पाकिस्तान जे लेवल ते। माशाल्लाह। असांजा जेके प्रिंसिपल्स ऐं गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस में डायरेक्टर या टेक्स्ट बुक बोर्ड जा चेयरमैन या इहे जेके हिन वक़्तु आहिनि इहे इन फैकल्टी जा एलुमनाई आहिनि। ऐं उन सां असांखे तमामु घणी हिकिड़ी मतिलबु इन ताक़त मिले थी त भई हिन फैकल्टीअ ऐं हिन यूनिवर्सिटीअ छा न कयो आहे उन्हनि जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी कुझु मतिलबु इन प्रोडक्शन असांजी जेका असां ॿाहिरि मुल्कनि में बि आहे। हिते जे मतिलबु न रुगो सिंध जे लेवल ते पर पूरे पाकिस्तान जे लेवल ते मतिलबु माण्हू ख़ासि मतिलबु असांजो वरी लॻे थो बॉर्डर बलूचिस्तान सां। बलूचिस्तान में असांजा मतिलबु स्टूडेंट्स जेके आहिनि से MPhil करणु हिते अचनि था। सही सही। PhD करणु असां वटि हिते अचनि था। त असां उन्हनि खे मतिलबु उन नमूने सां मतिलबु ट्रीट कंदा आहियूं जीअं पंहिंजा मतिलबु प्रोविंस आहिनि। पर असां वटि सभिनी प्रोविंसिस जा शागिर्द अचनि था ऐं हितां असां वटि तालीम पढ़ाए वञनि था। सही। हिन वक़्तु बि असां MPhil ऐं PhD जा प्रोग्राम असां कयूं पिया। सही। BEd जा प्रोग्राम्स न रुगो हिकिड़ो प्रोग्राम पर असां वटि 4 प्रोग्राम्स आहिनि। BEd 1.5 प्रोग्राम आहे, 2.5 आहे, BEd 4 years आहे। अच्छा ज़बरदस्त। ऐं MAd प्रोग्राम आहे, MPhil एजुकेशन आहे, PhD एजुकेशन। त इहे सभु एजुकेशन फैकल्टी करे थी पई। सही। इन खां अलावा इन फैकल्टी में असां वटि हींअर BS इंग्लिश जो प्रोग्राम शुरू कयो आहे जेको असां अॻु में कॾहिं शुरू कोन कयो। इहो गुज़िरियल 1.5 साल खां वठी BS इंग्लिश में छाकाणि त इंग्लिश जो प्रोग्राम तमामु घटि यूनिवर्सिटीज़ ऑफर कनि थियूं ऐं जेकॾहिं ऑफर कनि बि थियूं त उन्हनि वटि उहा नो हाउ या उहा मतिलबु इन क्वालिटी कान्हे का जेका ॿारनि खे मिली सघे। बसि इहो आहे त ॿार जेके जिन खे ॾिसनि था त भई हाणे हीउ वेझो आहे इंस्टीट्यूशन में इन करे मिड़ई कमु हले पियो थो, डिग्री मिले पई। असां वटि जेके सो उहे इन शागिर्दनि जेके मतिलबु शागिर्द अचनि था जेके वाकई पढ़णु चाहिनि था ऐं उहे टीचर्स आहिनि जेके ऑलरेडी क्वालिफाइड आहिनि। MPhil मिनिमम क्वालिफिकेशन आहे जेका उन्हनि खे आहे। सही सही। ऐं MPhil इंग्लिश में आहे ई कोन हिते असां वटि सिंध में को माण्हू उन वक़्त में कोन हो ऐं हाणे बि हींअर डर था तमामु घणी। मां कुझु वक़्तु अॻे मतिलबु इन हिते मतिलबु इन कुझु इन स्टूडेंट्स खे पढ़ायो ऐं तक़रीबन 9-10 MPhil जा स्टूडेंट्स तयारु कया ऐं उहे मतिलबु माशाल्लाह MPhil करे चुका आहिनि। अच्छा माशाल्लाह। उन्हनि मंझां 3 त असां वटि हींअर MPhil इन BS इन प्रोग्राम में आहिनि जेके कनि पिया। उन्हनि मंझां वरी 2 अहिड़ा आहिनि जेके PhD जा कोर्स वर्क कंप्लीट करे चुका आहिनि। PhD हींअर कनि पिया। हिते ई जॉब बि मिली वई। जी हिते ई उन्हनि खे जॉब मिली। हिते जेको आहे सो इहे जेके इन BS इंग्लिश जे प्रोग्राम खे माशाल्लाह काफ़ी इन स्ट्रेंथ मिली वई आहे। ऐं असांजो प्रोग्राम इहो आहे त इन इंग्लिश में अॻिते हली MPhil ऐं PhD प्रोग्राम अॻिते एक्सटेंड कयूं त जीअं असांजा नवां प्रोडक्शन पंहिंजी PhD थींदी त पोइ इंशाल्लाह ॿुधायो था माशाल्लाह जो माना दिलि चए थी त वरी पढ़ूं। जेकॾहिं कंहिंजी क्वालिफिकेशन अधूरी रहिजी वई हुजे, मिसाल के 9th 10th जा पेपर बि ॾेई छॾिया हुजनि, मे बि शायदि हिकिड़ो पेपर रहिजी वियो हुजे ऐं अगेन उहो चाहे त मां ॿीहर पंहिंजी क्वालिफिकेशन उतां ई स्टार्ट कयां पर थोड़ो गैप अची वियो। मां सम्झां थी 3-4 साल जो गैप हूंदो हुनजी क्वालिफिकेशन में। त पंहिंजो सवाल लॻियो कंहिं ॿिए न मुंहिंजी सिस्टर नंढी सिस्टर जा पेपर रहिजी विया हुया शायदि त उन पेपर त क्लियर करे छॾिया पर शायदि उनजी को डिग्री वग़ैरह निकिरण में कोई मसइलो थिए पियो या रिज़ल्ट निकिरण में मसइलो थिए पियो त जेकॾहिं एतिरे लेट खां पोइ तव्हांजी यूनिवर्सिटी में मां हुनजो एडमिशन करायां बि थी
त उहो रिकवर करे वेंदी, तव्हांखे लॻे थो हुनजो माइंड वरी वापसि थींदो क्वालिफिकेशन जी तरफ़? तालीम जे लाइ जंहिं चवंदा आहिनि का एज न आहे, उहो बिल्कुलु थी सघे थो। इंसान जीअं तव्हांखे मैट्रिक इंटर में को गैप करे थो, पोइ उन अरसे में को वर्क एक्सपीरियंस करे थो, किथे जॉब करे थो, उहा बि हिकिड़ी लर्निंग थी थिए, त उहो एक्सपीरियंस करे थो। पोइ किन पहिरें ज़माने में या कुझु अर्सो पहिरें 0 सेमेस्टर जे नाले सां हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान जी पॉलिसी, त जेके ॿार जी थोरो बैकग्राउंड घटि आहे या किथे कमी आहे, उन्हनि खे तव्हां 3 महीना 6 महीना उहे कोर्सिस करायो, उन खां पोइ वरी उन्हनि खे जीअं प्रॉपर डिग्री प्रोग्राम में हू स्टार्ट करे सघनि। ॾिसो हुनजी क्वालिफिकेशन में एतिरो गैप अची वियो आहे त हुन ते मां सम्झां थी थोरी महिनत वधीक करणी पवंदी, त ताकी उहो पंहिंजी लर्निंग लिसनिंग में वापसि अचे उन रूटीन जे अंदरि। तव्हांखे छा थो लॻे? अहिड़ा स्टूडेंट बि तव्हां वटि हूंदा जेके पढ़ण में हुनजो ध्यानु न हूंदो, पर तव्हांखे हुनखे फोकस ते करणो, मतिलबु हुनखे माइल करणो हूंदो त तव्हांखे इहो पढ़णो आहे ज़रूरी। बिल्कुलु, तालीम खे हुनखे कंटिन्यू करे सघे थो, उन जे लाइ इहो थी सघे थो। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे ऑनलाइन सिस्टम हली रहियो आहे, जंहिंमें ऑनलाइन क्लासिस जो सिस्टम आहे। उन्हनि ॿारनि खे असां ॾिसी इंडिविजुअल उनजी नीड्स खे आइडेंटिफाई करे पोइ उन हिसाब सां उन्हनि खे बच्चा इहो चई सघे थो इहे सब्जेक्ट्स तव्हां पढ़ी अचो या इहा तयारी कयो, या उन्हनि सां टीचर इन टच में अची ईंदा। उनजी काउंसलिंग जो बि असां वटि निज़ाम आहे, जो उन्हनि सां असांजा इंडिविजुअल टीचर्स पाण इंटरेक्ट कनि था, उन्हनि खे ॿुधाइनि था इहा तव्हांखे बुनियादी नॉलेज खपे थी, उन्हनि खे मोटिवेट बि कनि था। के अहिड़ा ॿार हूंदा आहिनि जेके वीचारा इहे त जेके अचणु था चाहिनि, के स्टूडेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके तालीम जे विच में ई को मजबूरी तो नथा करे सघनि, त उन्हनि खे काउंसलिंग जी ज़रूरत पवंदी आहे, त उहा असां सहूलियत प्रोवाइड कयूं था। सही। पोइ हे जेको आहे हिन जी तव्हां क्लासूं ॾींदा आहियो पढ़ण खां, मतिलबु हिन जी क्वालिफिकेशन एडमिशन करण खां पहिरियों तव्हांजी हमदर्द यूनिवर्सिटी में हिन जी एक्स्ट्रा क्लासिस आहिनि? ॾिसो, हिकिड़ो त रिक्वायरमेंट जेका लीगल या यूनिवर्सिटी जी जेका एडमिशन रिक्वायरमेंट हूंदी आहे उहो ॾिठो वञिबो आहे। उन खां पोइ एंट्री टेस्ट थींदा आहिनि, उन जी हेल्प करणु डिपेंड थो करे कहिड़ी फैकल्टी में उहे वञणु चाहिनि था। सही। हाणे मुंहिंजो मिसाल इहो आहे, हाणे जीअं मेडिकल आहे, उनजी हिकिड़ी पंहिंजी पाकिस्तान मेडिकल डेंटल काउंसिल जी हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे। सही सही त इहा फैकल्टी वाइज़ वेरी करे थो। जीअं डॉक्टर साहब अर्ज़ु कयो त असां वटि 7 फैकल्टियूं आहिनि, उहो डिपेंड थो करे त कहिड़ो इंजीनियरिंग कोर्स करणो थो चाहे, त हुनजी पंहिंजी हिकु रिक्वायरमेंट आहे, उहो असां हुन में घटिताई वधिताई नथा करे सघूं। पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल चए थो त घटि में घटि 60% मार्क्स हुअणु खपनि, प्री इंजीनियरिंग हुअणु खपे। इहे उहे रिक्वायरमेंट जेके आहिनि उहे पूरी करणी पवंदियूं। अच्छा, हिकिड़ो कॉलर असां सां गॾु आहे, त हुन सां ॻाल्हाए वठो भला। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अरसलान अहमद छा नाम है तव्हांजो, किथां कॉल कई आहे? अरसलान नवाब शाह खां कॉल कई। जी अरसलान, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी 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 इरशाद जागीरानी सां ॻाल्हाइणो आहे। जी जी बिल्कुलु। जी साईं, कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? ख़ैरियत सां, मज़े में? जी 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 इरशाद जागीरानी सां तव्हांजा वॾा फैन आहियूं, तमामु वॾा। तव्हांजी शाइरी, पोइट्री, तव्हांजो हर शइ, तव्हांजो जेको हर शइ जी असांखे पसंदि आहे। साईं वॾी महिरबानी, लख तोरा लख तोरा। अॼु जंहिं सिलसिले में प्रोग्राम आहे, जेकॾहिं को सवाल आहे तालीम जे हवाले सां त ज़रूरु कयो। मुअज़्ज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि। जी सर, असांखे तालीम जे बारे में इहो चवणो आहे त सिंध में तालीम सफ़ा घटि। शाइरी पोइट्री पढ़ण जो। जी जी जी, आवाज़ थोरो स्टूडियो ताईं पहुचायो। जी साईं। ऐं सिंध में तालीम खे थोरो वधीक बहितर नमूने सां कयो की जीअं सिंध में शौक़ अचे, सभिनी सूरतुनि खां मथे अचे। आवाज़ ठीक है, ठीक है। सिंध जी तालीम जी शायद ॻाल्हि पई थी न, हुननि जो चवण जो मक़सदु इहो त सिंध जे अंदरि तालीम एतिरी कोन्हे का, तव्हांजी का ब्रांच वग़ैरह या कोई अहिड़ी सिंध जी तरफ़ वई न आहे त मतिलबु उते तव्हांजी का अहिड़ी का ब्रांच हूंदी आहे न, मतिलबु ब्रांच हूंदियूं आहिनि हर हुनजी डिपार्ट जे अलॻि अलॻि। ईअं तव्हां कुझु सोचियो आहे करण जो? सिंध जे अंदरि कराची में असांजी यूनिवर्सिटी आहे, कराची में पब्लिक स्कूल आहे, ऐं ॿी कैंपस असांजी इस्लामाबाद में आहे। इस्लामाबाद छाकाणि त असां मतिलबु यानी पब्लिक सेक्टर कोन आहियूं, असां आहियूं यानी प्राइवेट कंसर्न्स। असां प्राइवेट कंसर्न्स खे यानी हर हंधि ते ब्रांचिस खोलण जी इजाज़त बि न हूंदी आहे, ऐं जेकॾहिं वठणी इजाज़त वठणी आहे उनजा काफ़ी मतिलबु यानी आहिनि प्रोसीजर्स आहिनि जेके अडॉप्ट करण था पवनि। पब्लिक यूनिवर्सिटीअ जे लाइ को मसइलो कोन्हे। जीअं हाणे हींअर सिंध यूनिवर्सिटीअ जूं 7 यूनिवर्सिटियूं ॿियूं ठहियूं हुयूं आहिनि। ठटे में बि आहे, बदीन में बि आहे, मीरपुर ख़ास में बि आहे, शिकारपुर में बि आहे, वग़ैरह वग़ैरह। सही सही। डॉक्टर साहब इन ते तफ़सीली कचहरी कयूं था। नंढी साईं जो वक़्तु आहे, इजाज़त ॾियो त हिकिड़ो ब्रेक वठी वठूं। बिस्मिल्लाह। जी नाज़रीन, हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। वी विल बी राइट बैक। सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम जी इस्लाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, सदफ़ बि असां सां गॾु आहे, आउं बि तव्हां सां गॾु आहियां। तव्हांखे कावड़ छो ईंदी आहे? तव्हां मूंखे चयो त मां तव्हांखे चयो त तव्हां मूंखे ॿुधाइजो।
न मां तव्हांखे ॿुधायो छाजे बारे में मां तव्हांखे ॿुधायो थो त सुभाणे प्रोग्राम आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। माशाल्लाह हमदर्द यूनिवर्सिटी जा जेकी असांजा मुअज़्ज़िज़ महिमान उहे असां सां गॾु आहिनि ऐं हकीम मोहम्मद सईद जे हवाले सां कचहरी बि पाण कयूं पिया ऐं हकीम साहिब जूं तमामु घणियूं सरगर्मियूं तमामु घणियूं इल्मी अदबी ख़िदमतूं हुन जूं आहिनि। ऐं जीअं असां सां लाड़िक साहिब कचहरी कई पई त शुरू में जीअं ॿारनि जो हिकिड़ो स्कूल खोलियो पियो, ॿारनि सां हकीम साहिब जी ॾाढी मोहबत हुई ऐं हकीम साहिब ॿारनि जे लाइ तमामु घणी सुठियूं नसीहत आमोज़ कहाणियूं बि लिखियूं ऐं तमामु घणो वॾो पाकिस्तान जो नाले वारो हकीम ऐं तमामु घणा मैगज़ीन हुनजा नोनेहाल मैगज़ीन, हमदर्द मैगज़ीन, नोनेहाल में त मतलब उन ॿारनि जी तबियत बारे में, उनखे तरबियत जे बारे में, उन्हनि खे कीअं केयर करणु नोनेहाल माना मैगज़ीन उन ज़माने जो जॾहिं मुंहिंजो अबू बि वठंदो हो नोनेहाल माना तमामु पुराणो आहे हाणे जो सो हमदर्द मैगज़ीन या इन खां सवाइ जेकी नसीहत वारियूं जेके सबक़ आमोज़ नंढियूं नंढियूं शॉर्ट कहाणियूं आहिनि उहे बि हकीम साहिब ॿारनि जे लाइ तमामु घणियूं लिखियूं। अॼुकल्ह अलिमो इहो आहे त असांजा लेखक अदीब शाइर जेकी महबूब जे ज़ुल्फ़नि खां ॿाहिरि निकिरनि ई कोन था, उन्हनि खे ॿारनि जे लाइ कुझु करणु घुरिजे, ॿारनि जे लाइ कुझु लिखणु घुरिजे, ॿारनि जे लाइ ही शख़्स अज़ीम शख़्स जेकी ॿारनि जे लाइ इदारा ठाहे विया। अॼु मयारी तालीम मिले पई पाकिस्तान खे, पाकिस्तान जा ॿार ख़ासि तौर ते सिंध जा ॿार सुठी तालीम पिराइनि पिया, इहो असांजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे। सो लाड़िक साहिब तव्हां ॿुधायो पिए कैंपस जे बारे में, इस्लामाबाद में बि कैंपस आहे? जी साईं, असांजे इस्लामाबाद में कैंपस आहे ऐं हिन कैंपस में बि इहे सभु फैकल्टीज़ उते बि कमु कनि थियूं, उते बि उन्हनि स्टूडेंट्स जी दाख़िला थिए थी, उते बि असांजा टीचिंग फैकल्टी आहे, उते पढ़ाइनि था पिया। पर असांजे हिते जेका तव्हां जेको सुवाल कयो त भई सिंध में अंदरि, सिंध जे अंदरि असांजा जेके आहिनि ग्रुप्स उहे हितां वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ कंडकोट रोड जे ताईं बि वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे आगाही ॾियण जे लाइ त भई असां वटि हमदर्द यूनिवर्सिटी में ही प्रोग्राम्स आहिनि ऐं हिन क़िस्म जो मतिलबु इन सिलेबस असां वटि आहे, हिन क़िस्म जो करिकुलम असां पढ़ायूं पिया, ही असां वटि फैकल्टी आहे। त उन्हनि सभिनी जी इवन टेस्ट बि कॾहिं कॾहिं कंडक्ट असां उते ई कंदा आहियूं उन्हनि शहरनि में। इन एंट्री टेस्ट थींदी आहे न, त उहा बि जेके असां उते टेस्ट कंदा, बाबा ही हाणे तव्हांजी एंट्री टेस्ट फलाणे ॾींहं ते असां कंदासीं ऐं पोइ तव्हांखे फैसिलिटेट करण जे लाइ तव्हांखे हेॾे अचण जे बजाए उते ई तव्हांखे असां टेस्ट वठंदासीं। पोइ जॾहिं टेस्ट थींदी आहे ऐं उन खां पोइ जॾहिं रिक्रूटमेंट थींदी आहे त पोइ हिते छोकिरा उहे सभु या छोकिरियूं हिते ईंदियूं आहिनि। न रुगो इहो, पर असां वटि त हिते जेके असां प्राइवेट यूनिवर्सिटीज़ में इन हॉस्टल जो इन सिस्टम आहे कोन, असां वटि त हॉस्टल आहे। इस्टेब्लिश्ड हॉस्टल्स आहिनि बॉइज़ जे लाइ अलॻि ऐं गर्ल्स जे लाइ अलॻि ऐं गर्ल्स जे लाइ इन 2 ब्लॉक आहिनि जिन में मतिलबु इन चङियूं वीचारियूं शागिर्दियाणियूं सॼे सिंध जूं ऐं बलोचिस्तान जूं, इवन इन हिकिड़ी त सऊदी अरबिया जी बि हिकिड़ी छोकिरी हुई पोइ साल जी, इन मुख़्तलिफ़ हंधनि तां अचनि थियूं छोकिरियूं हुते सऊदी मां हिते तालीम पढ़ाइण जे लाइ, छाकाणि त उन्हनि जा माइट त हिते रहनि था न, पोइ हुते कंहिं कम जे लाइ वियल आहिनि त पोइ ॿारनि खे मोकिलनि था हिते पढ़ाइण जे लाइ। हॉस्टल जी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, कराची प्रेस क्लब ते डाउ मेडिकल यूनिवर्सिटी जा शागिर्द एतिजाज तौर वेठा आहिनि, हॉस्टल जो मसइलो अञा ताईं हल नथो थिए, पर तव्हां वटि हॉस्टल आहे? पब्लिक यूनिवर्सिटीज़ में किथे किथे मतिलबु हॉस्टलूं आहिनि, पर प्राइवेट जो कंसर्न्स में किथे बि हॉस्टल जो इन कॉन्सेप्ट आहे ई कोन को, पर न रुगो हॉस्टल आहे, पर हॉस्टल में अहिड़े क़िस्म जी इन मेंटेन थियल आहे ऐं मैनेज थियल आहे जो इन ख़ुदि माइट हैरान हूंदा आहिनि। साईं मेस आहे ऐं तंहिंखां सवाइ इंतिज़ाम जेको आहे न, यानी छोकिरियुनि जी हॉस्टल आहे त उन में जेको आहे सो चेक्स एंड बैलेंसिस, त उन में ॿारनि जा माइट जेके आहिनि से इहो निंड कनि आराम सां त भई असांजी नियाणी जेका आहे ख़ैर सां सुठे नमूने सां ऐं अहिड़े हंधि आहे जिते सेफ्टी सिक्योरिटी ऐं इज़त सभु कुझु महफ़ूज़ आहे। त इहा जेका आहे शइ तमामु घणी उन ते ध्यानु ॾिनो वियो आहे ऐं काफ़ी इन असां वटि स्टूडेंट्स जेके आहिनि से हॉस्टल्स में रहनि पिया, बॉइज़ में बि ऐं गर्ल्स में बि। असां उन ॿिन्ही खे अहिड़ो सेपरेट कर, जीअं हाणे मिसाल इन कैंपस जो दरवाज़े जे अंदरि जेको आहे सो गर्ल्स जो आहे, इन साम्हूं जेको आहे सो रोड ते असां बॉइज़ जी हॉस्टल रखी आहे, जंहिंसां गॾु हिकिड़ी का ॿी फैकल्टी बि आहे। त बिल्कुलु अलॻि उन्हनि ॿिन्ही जा सेक्शन्स अलॻि आहिनि, को कंहिं वटि अची वञी नथो सघे ऐं उन्हनि ते उहे रेस्ट्रिक्शंस आहिनि जेकॾहिं कॾहिं ॿार नाराज़ बि थींदा आहिनि त भई हिते रेस्ट्रिक्शंस सख़्ती छाजे लाइ, भई सख़्ती इन करे त भई असांजी ज़िमेदारी आहे, ॿार जॾहिं असांखे ॾिनो थो वञे त असांजी ज़िमेदारी आहे, उनजो ख़्यालु त असांखे रखिणो आहे न। त असां वटि मेडिकल जूं छोकिरियूं
जंहिंमें डेंटल बि अची थो वञे उहे जेके उते रहनि थियूं उन्हनि जे लाइ वरी इंतज़ाम असां वटि बसूं आहिनि पंहिंजो उहे खणी इन्हनि खे शहर में वञनि थियूं जिते असांजो वरी शहर में बि सेंटर आहे मेडिकल सेंटर हिते बि आहे त उन्हनि जा क्लास हिते थींदा आहिनि क्लिनिक हिते थींदी आहे या मतिलबु उन्हनि जा हॉस्पिटल हिते आहे त उन्हनि खे उते विज़िट कराइण लाइ सही सही त उन्हनि जे लाइ उहा एक्सक्लूसिवली उहे बसूं मॉनिटर्ड आहिनि जेके यूनिवर्सिटी जे तरफ़ां वञनि थियूं वरी उन्हनि खे ख़ैर सां वरी वापसि पंहिंजे घर में आणनि थियूं अची हॉस्टल में उन्हनि खे अची विहनि त असां इन वे असां वी आर कैटरिंग टू द नीड्स ऑफ ऑल द प्रोविंसेस नॉट ओनली सिंध पर छा त बलोचिस्तान पंजाब ऐं मतिलबु इन फ्रंटियर ताईं जेके बि स्टूडेंट्स असांजे अचनि था असां उन्हनि खे दाख़िला ॾियनि था मेरिट बेसिस ते एंट्री टेस्ट वठी उनखां पोइ ॾींदा आहियूं जेका क्राइटेरिया आहे लेट डाउन हायर एजुकेशन कमीशन जी तरफ़ां उन हिसाब सां उन असांखे करिणो थो पवे सो मूं पियो फैकल्टी जी ॻाल्हि कई आहे फैकल्टी असांजी फैकल्टी ह्यूमैनिटी सोशल साइंस जे अलावा असां वटि मेडिकल फैकल्टी आहे जंहिंमें डेंटल सेक्शन बि आहे त असां वटि डेंटल में बि स्टूडेंट्स अचनि था ऐं MBBS में बि अचनि था इन खां अलावा जेको आहे सो उते न रुगो पंहिंजे उन कैंपस ते क्लास आहिनि पर हिते शहर में कंहिं ताज मेडिकल सेंटर जेको आहे ऐं ॿी हॉस्पिटल बि आहे न पाण वटि हिते नेमत बेगम हॉस्पिटल उहा बि उते आहे त उते उन्हनि हॉस्पिटल में उहे ॿार वञनि था उन्हनि जा उते क्लासिस बि कंडक्ट थियनि था प्रैक्टिकल्स बि थियनि था इम्तिहान बि उते कंडक्ट थियनि अॼुकल्ह जीअं इम्तिहान आहिनि उते असां उन्हनि सेक्शन्स में उन्हनि खे घुरायूं था 10 छोकिरा 10 छोकिरियूं 15 छोकिरा 15 अहिड़े नमूने सां उन्हनि जा जेके एग्ज़ाम्स जेके वठणा था पवनि त उते वठूं था ऐं की जिते ऑनलाइन वारो कमु आहे त उते ऑनलाइन वारो मतिलबु ईअं कयूं पिया न रुगो या मेडिकल फैसिलिटी पर असां वटि ईअं लॉ में फैकल्टी बि आहे जंहिंजी जेका असां रुगो क्लासिस आहिनि ई असां वटि सिटी कैंपस में हिते सिटी कैंपस में असां वटि आहे नर्सरी जे साम्हूं ई आहे सो उन कैंपस में असां वटि लॉ जी फैकल्टी बि आहे सो लॉ ग्रेजुएट्स बि असांजा हितां निकिरनि था ऐं बकोल डॉक्टर वोरा जे त भई असांजो को बि लॉ ग्रेजुएट जेको आहे सो कोन्हे को जेको मतिलबु जॉबलेस हुजे या मतिलबु वांदो वेठो हुजे उन्हनि खे जॉब्स हर लिहाज़ सां उन्हनि जी जेका असां ईअं त सम्झूं त ॼणो इहो गारंटी थी मिली वञे पढ़ियो आहे जॉब मिली वेंदी पर हुन में होशियारु हुजण इलाही ज़रूरी आहे जेकॾहिं ॿार जे अंदरि उहा क़ाबिलियत न आहे जॉब करण जी ऐं उहो ॿारनि खे हो जॾहिं पाण ई सुठो नथो पढ़े त अॻिते तालीम कीअं उहो अॻिते वधाईंदो एग्ज़ैक्टली असां मां त तमामु घणो पुराणो उस्तादु आहियां मां त पंहिंजनि मिटनि माइटनि में दोस्तनि में मां उन्हनि खे चवंदा ॿारनि खे जॉब नथी मिले बाबा जॉब तव्हांखे कीअं मिलंदी जेसीं तव्हां में कॉम्पिटेंस न आहे कॉल वठी वठूं दोस्त कोई कुझु पुछणु चाहींदो शायदि अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो साईं मां अल्ताफ़ हुसैन जतोई थो ॻाल्हायां जी साईं जतोई साहिब प्रोग्राम ॾिसो पिया छा तालीम जे बारे में थो ॻाल्हायां जी साईं सिंध में तालीम ॾाढी सुस्त थी वई आहे ऐं हिनजो तदारो करणु खपे सीनियर उस्ताद वेठा आहिनि जी साईं प्रोफेसर वेठा आहिनि इन्हनि खे नवां कानून नवां तरीक़ा अख़्तियार करणु खपनि अॼुकल्ह त ॾिसो था त किरोना जे करे ॾाढो तालीम खे धक लॻी वियो आहे बिल्कुलु सही था चओ तो इनजे करे थोरो साईं जन खे अर्ज़ु आहे त थोरो अहिड़ो तरीक़ो अहिड़ो कानून पास कनि जीअं नुक़सानु जेको थियो आहे हिनजी बुराई थिए सही ठीक साईं वॾी महिरबानी अच्छा लारिक साहिबु इहो हिकिड़ो जुमिलो रिवाजी न थी वियो आहे त तालीम जो मयार असां वटि घटि आहे हरू भरू बि माण्हू कॾहिं कॾहिं मूंखे लॻंदो आहे ॻाल्हाइनि था मां इन ॻाल्हि सां एग्री कंदुसि कंहिं हद ताईं पर छा आहे त जेको मयार किरायो आहे सो पंहिंजनि ॿारनि पाण किरायो आहे ठीकु आहे उन में उस्ताद बि शरीक आहिनि उन में जेका असां एडमिनिस्ट्रेशन असांजी उहा बि शरीक आहे सभिनी खे ब्लेम माण्हू करे सघे थो पर जेको सवाल कयो वियो त भई असांखे जेके कानून ठाहिणु खपनि छा आहे त प्राइवेट कंसर्न्स कानून न ठाहींदो आहे जी बिल्कुलु इहो पब्लिक सेक्टर आहे गवर्नमेंट इंस्टीट्यूशन्स आहिनि या गवर्नमेंट में जेके वेठा आहिनि जेके एजुकेशन सेक्रेटरीज़ आहिनि या मिनिस्टर्स आहिनि उन्हनि जो कमु आहे कानून खे ठाहिणु कानून त असां वटि सभु ठहियल आहे पर छा त उनजी इफेक्टिवनेस उहा आहे कान का उनजी इम्प्लीमेंटेशन कान्हे का हाणे इम्प्लीमेंटेशन जेका न आहे ॿाहिरि जेको आहे सो कचिरो जेकॾहिं असां उछलाईंदासीं ऐं असांखे केरु चवण वारो न आहे त पोइ इन इम्प्लीमेंटेशन न आहे न पोइ माना त असांजो पंहिंजो ॾोह आहे न स्टूडेंट्स बि उन्हनि जो पंहिंजो ॾोह छाकाणि त
मुंहिंजो जेको आहे सो चाचो इन प्रोफेसर आहे तंहिंजे करे मां फलाणे कॉलेज में वञी पेपर ॾींदुसि इम्तिहान ॾींदुसि हुते मां कॉपी कंदुसि मिसाल जे लाइ। ज़हन ठहियल आहे माण्हू त इहो जेकॾहिं तव्हांजो ज़हन ठहियल आहे त पोइ तव्हां नौकिरीअ जे लाइ पंहिंजो जेको आहे सो तमन्ना न रखो त तव्हांखे का सुठी नौकिरी मिलंदी। तव्हां कॉम्पिटिशन में अची नथा सघो, तव्हां इंटरव्यू में ॻाल्हाए कोन था सघो, तव्हां कंहिं सुवाल जो जवाबु कोन था ॾेई सघो, तव्हां टेस्ट में फेल था थियो। हाणे तव्हां टेस्ट में जॾहिं फेल थियो त तव्हांखे नौकिरी केरु ॾींदो? सही था चओ भई ॻाल्हि इहा तव्हां में कॉम्पिटिशन जो इन मादो हुजणु खपे। तव्हां कॉम्पीट कयो ऐं तव्हां उन साइन करे ॿाहिरि निकिरो, पोइ तव्हां शिकायत कयो त साईं मतिलबु मां त 3 नंबर ते मूंखे उन्हनि दाख़िला न ॾिनी। सही। परवेज़ मेमून साहिब असां सां गॾु आहे, रजिस्ट्रार आहिनि पाण मथां कॾहिं हमदर्द यूनिवर्सिटी में असांखे बि दाख़िला वठणी पई, ईअं दाख़िला ई न अचे, मूंसां ॻाल्हायो ई न हुयो। सो मसइलो न थी वञे क्रिएट। कीअं तव्हां फील कयो हेॾी वॾी यूनिवर्सिटी में तव्हां माशाल्लाह, छो त हिते मेरिट जो सॼो सिस्टम आहे ऐं तव्हां माशाल्लाह हुते जॉब बि कयो था, ऐं इहो बि ॿुधायो त ऑनलाइन क्लासिस वग़ैरह बि हलियूं पए इन विच में कोरोना जी मुंद में, या कीअं वहिंवार हुयो यूनिवर्सिटी जो? हा, तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त इहे फेबररी में पाकिस्तान में सिंध गवर्नमेंट 27-26 फरवरी ते तमामु स्कूल कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ खे उन्हनि बंदि कयो वियो। उन खां पोइ असां छो त यूनिवर्सिटी लेवल हुआसीं त हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान मार्च में हिननि पंहिंजी मीटिंग कंडक्ट कयूं। 16 ऐं 17 मार्च ते उन्हनि यूनिवर्सिटीज़ खे बि ऑफिशियली क्लासिस खां बि उअं बि एडमिनिस्ट्रेशन पर्पज़ खां बि उन्हनि बंदि कयो वियो। जी जी। त अलाह जो शुक्र इहो त असांजी पहिरीं तयारी हुई। असांजो जेको ऑनलाइन सिस्टम हो असां हुन ते कमु कंदा रहिया हुआसीं, छो त माज़ी में जेको असां सिस्टम डेवलप करे चुका हुआसीं। ऐं इन में मां चवंदुसि क्रेडिट वञेसि थो हायर एजुकेशन कमीशन साहिब जे चेयरमैन खे। उनजी वॾी हिकिड़ी ड्राइव हुई त असांखे हर हालत में ऑनलाइन क्लासिस स्टार्ट करणियूं आहिनि, छो त ॿार हुआ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंखे ख़बर न आहे कीअं पढ़ंदो, कीअं क्लासिस थींदियूं, सही सही, कीअं टेक्नोलॉजी ईंदी, एतिरो इंफ्रास्ट्रक्चर आहे कोन। तव्हांखे ख़बर आहे कराची शहर त पंहिंजी जॻह ते या ॿियनि जॻहनि ते इहे जेके इंटरनेट जा प्रॉब्लम, इलेक्ट्रिसिटी जा प्रॉब्लम, पोइ हाणे इहे कीअं मसइला हल थियनि। पोइ हिननि सॼे पाकिस्तान जी वाइस चांसलर्स जी मीटिंगूं थींदियूं रहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां चंद यूनिवर्सिटीज़ मां हुआसीं जंहिं शुरू में ई 6 अप्रैल खां 22 मार्च खां असां इस्लामाबाद में पंहिंजी ऑनलाइन क्लासिस शुरू करे छॾियूंसीं ऐं 6 अप्रैल में 2 हफ़्तनि जे अंदरि अंदरि असां पंहिंजा सॼा सिस्टम ठाहियासीं ऐं 6 अप्रैल खां असां सॼी फैकल्टीज़ में पंहिंजी ऑनलाइन क्लासिस शुरू कयूंसीं। माशाल्लाह माशाल्लाह। तालीमी निज़ाम मुअतल न थियो? न, असां तालीम खे रोकियोसीं कोन। अल्हम्दुलिल्लाह असांजा तमामु सेमेस्टर ईअं कंप्लीट थी विया आहिनि। चैलेंजिस आया, माण्हुनि खे ॿारनि खे ॾुखियाई थियूं, सम्झ में ॻाल्हि खे पे आई, उस्तादनि खे ट्रेनिंग कराइणु, ॿारनि खे उहो मैसेजिस करणु, कम्युनिकेट करणु, ऐं पोइ हिननि पंहिंजो हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान सॼी मॉनिटर करण जे हिसाब सां हिकिड़ी रेडीनेस ठाहे थो पर तव्हां केतिरा प्रिपेयर्ड आहियो। अल्हम्दुलिल्लाह असांजी हमदर्द यूनिवर्सिटी 99.3% ताईं असां रेडी हुआसीं। हिन ख़ुशीअ में भला तव्हांखे को सुठो कलाम ॿुधायूं जेकॾहिं दिलि तां जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त पोइ उस्ताद मोहरम साईं। अच्छा, हिकिड़ो मुंहिंजो पहिरियों नंढड़ो सवाल आहे। पूरो सवाल बाद में कजो। चलो ठीक है, पहिरियों ट्रैक था ॿुधूं, पहिरियों ट्रैक ॿुधूं उन खां पोइ सवाल था कयूं। जी सर, तव्हांखे आहे मौसीक़ी सां दिलि लॻी आहे, है न? मूंखे लॻे पियो तव्हां जंहिं तरीक़े सां एंजॉय कयो पिया न, मूंखे फील थियो त तव्हां मौसीक़ी सां थोरा 70-90 जे गाननि खे बि एंजॉय कंदा आहियो। पाण कचरी कयूं था, हाली ब्रेक खे एंजॉय था कयूं। उन खां अञा पोइते वारा जल्द मां हिन ते गुफ़्तगू कंदासीं, नाज़िर हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां कचहरी कयूं पिया। सिंध में तमामु घणो तइलीमी मयारी इदारो ऐं हकीम मोहम्मद सईद साहिब जी कोशिशि आहे। हकीम मोहम्मद सईद साहिब 1993 खां 1994 ताईं सिंध जो गवर्नर बि रहियो आहे। तव्हांखे इल्म में इहो इज़ाफ़ो कंदा गवर्नर बि रहे ऐं माशाल्लाह तमामु घणी इल्मी अदबी शख़्सियत ऐं सियासतदान बि मुदबर सियासतदान। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त 1996 में पाण जॾहिं सुबुह जो वॉक कंदे चहलकदमी करे रहिया हुआ, पंहिंजे दवाख़ाने तरफ़ वञी रहिया हुआ, त उन्हनि खे उन वक़्तु शहीद कयो वियो। जेका अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, जेका ॾुख जी ॻाल्हि आहे। पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, जीअं मां कॾहिं कॾहिं शेर पढ़ंदो आहे न, त माण्हू त मिटीअ जो आहे, किरदारु वॾी शइ आहे। सो उन्हनि जो जेको किरदारु
किरदारु आहे उनजो कमु आहे उहो तारीख़ी कमु आहे उनखे साराहियो वेंदो ऐं जेकी बि इन कॉलेज मां इन यूनिवर्सिटी मां तालीम पढ़नि पिया उहे सभई जेकी बि नेकियूं आहिनि उहे हकीम मोहम्मद शहीद जे खाते में वञनि पियूं अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह ज़रूरु अता कई हूंदी सो पाण कचहरी पिया कयूं तव्हांजो हिकिड़ो सुवालु हुयो हा मुंहिंजो सुवाल बि आहे मौसीक़ी जे हवाले सां ॿ टे थोरी कचहरी थी वञे क्वालिफिकेशन जे बारे में बि कंदमि त इन ते आहिनि तव्हांजा सवालात आहिनि सर मौसीक़ी सां तव्हांजी दिलि लॻी आहे मतिलबु पुराणा गाना ॿुधाया पिया तव्हां डेफिनेटली पुराणनि गाननि में उहो चाल ऐं उहो मतिलबु मज़ो उहो अञा ताईं आहे माण्हू ॿुधे थो मां जॾहिं जर्मनी में हूंदो हुउसि त मूं वटि जेको आहे सो उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी जेके सबक़ आहे उन तव्हां कैसेट हुयूं इहे ॿियो उन खां पोइ वरी इहे डिस्क निकितियूं ऐं इहे सभु निकितियूं पर मूं वटि इहे गाॾीअ में हमेशह लॻी पियूं हूंदियूं ऐं जेको वेठो हूंदो बोर थींदो मूंखे वणंदो हुओ उस्ताद मंज़ूर हाणे केरु उन उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे उस्ताद जुम्मन खे या उस्ताद इब्राहिम इन्हनि जी जेके उन्हनि जा कलाम अॼु किथे था ॻाया वञनि था जेकॾहिं कॾहिं क़िस्मत सां कॾहिं मतिलबु सिंधी चैनल ते ॿुधाइनि सुबुह जो 7:30 बजे कशिश ते चैनल ते ईंदा आहिनि कुझु गाना मतिलबु पुराणा त मां उहे ॿुधंदो आहियां ॾाढे शौक़ सां ऐं येस ऑफकोर्स मौसीक़ी सां कंहिंजो दिलि न हूंदी हर कंहिंखे इंट्रस्ट हुजणु खपे अच्छा सर तालीम जे हवाले सां मुंहिंजो सुवाल तव्हां सां इहो हुयो त पहिरियां जॾहिं असां स्कूल वेंदा हुआसीं मां बि हिन ॻाल्हि कयां त असां प्राइमरी स्कूल्स में पढ़िया आहियूं ऑफकोर्स हाणे इहो आहे त ॿारनि खे पहिरियां खां ई KG1 नर्सरी इहे शयूं त हाणे निकितियूं आहिनि पहिरियां त असांखे हिन शयुनि जी ख़बर ई कोन हुई ॿार असांजा वालिदैन पढ़ाइनि था उहा ई वॾी ॻाल्हि हूंदी हुई त जॾहिं सां मां स्कूल वेंदी हुअमि त मुंहिंजी पहिरीं क्लास 2, 3, 5 ताईं मां सम्झां थी मुंहिंजो किताब तमामु घटि हुया हिकिड़ो सिंधी हूंदो हिकिड़ो इंग्लिश हूंदो हिकिड़ो मैथ हूंदो इन खां अलावा अॻिते असांजा किताब ई कोन हूंदा हुया हाणे असांजो जॾहिं ॿारु पहिरीं क्लास में वञे थो उनजा बुक्स एतिरा हूंदा आहिनि हुनजे वज़न खां वधीक हुनजा किताब हुनजो बैग हो सफ़ा ईअं पोइ त ईअं थी बसि स्कूल वञे पियो मां ॾिसंदी आहियां अक्सर ॿारनि खे त हुननि सां कोई न कोई गॾु हूंदो आहे जेको हुनजो बैग खणी हुनखे स्कूल ताईं पुॼाईंदो आहे पहिरियां जी तालीम में ऐं अॼु जी तालीम में एतिरो फ़र्क़ु छो आहे असां घटि तालीम हासिलु कई नंढे स्कूलनि में पढ़ियसि पर तॾहिं बि माशाल्लाह एतिरो आहे की माण्हू सां ॻाल्हाइण जी तमीज़ आहे अॼुकल्ह जा ॿारनि ते जेतिरी महिनत थिए थी जेतिरा हुनजे मथां किताब लाथिया विया आहिनि उन्हनि खे वरी बि उहो शौक़ु कोन्हे बिल्कुलु सही था चओ पिया ढिग किताबनि जा माण्हू खणी थो अॼुकल्ह हले पर छा आहे त उन्हनि किताबनि खे न चङी तरह ॾिठो थो वञे न पढ़ियो थो वञे न पढ़ायो थो वञे पियो मां त कॾहिं कॾहिं पंहिंजे क्लास में अॼु बि इहो सुवालु कंदो आहियां त मुंहिंजो बाबा असांजा मिट माइट त पढ़ियल बि कोन हुआ ऐं तव्हांजा बि घणा हिन जा मिट माइट पढ़ियल न हूंदा पर उनजे बावजूदि अलाह ताला तव्हांखे तमीज़ ॾिनी अलाह ताला तव्हांखे तइलीम ॾिनी छो छाजे करे तव्हां त KG में कोन विया नर्सरी जी ॻाल्हि था कयो ऐं इहे त शयूं हूंदियूं ई कोन हूंदियूं 6 साल जॾहिं उमिरि थींदी ॿार जी तरह वञी पहिरें दर्जे में दाख़िल थींदो हो 5 साल खां पहिरियों एडमिशन कोन हूंदी हिकु कॉन्सेप्ट ई कोन हूंदो अॼुकल्ह छा आहे त हिकिड़ियूं ट्रेंड्स एॾियूं बदिलिजी वयूं आहिनि पेरेंट्स खे टाइम कोन्हे को पेरेंट्स पंहिंजे ॿारनि मां जान छॾाइण जे लाइ कॾहिं 3 सालनि जे ॿार खे जेको उछले छॾनि था पिया हुनखे KG में कॾहिं कंहिंखे लखा रुपया ख़र्च था कनि रुॻा उन्हनि जे एडमिशन ते ॿारनि जा ॼाओ कोन्हे को त उनजी दाख़िला अॻु में पई थी कराई वञे इहे सिस्टम्स हींअर जेके ट्रेंड्स जेके इहे सिर्फ़ु पेरेंट्स जी पंहिंजी जेका असां नाअहली खणी चइजे या उन्हनि जी इल्मी लियाक़त उन्हनि में कान्हे का या उन्हनि खे टाइम कोन्हे को या उन्हनि खे का ज़रूरत कान्हे का जो ॿारनि खे चङी तरह पढ़ इहा तरबियत ऐं तइलीम जेका आहे असां ॿारनि खे माउ पीउ खां मिले माउ पीउ पढ़ियल हुजे या न हुजे पर जेकॾहिं तइलीम ऐं तरबियत हुननि में आहे उन्हनि खे उहा तइलीम हुई मां चवंदो पढ़ियल न हुआ किताब न पढ़िया पर हुननि खे अहिड़ी सम्झ हुई जो ॿारनि जी चङी तरह हुननि पंहिंजी तरबियत कई ऐं उहे ॿार जेके सम्झा बहितरीनु तरीक़े सां अॻिते वधिया उहे ॿार जेके जीनियस वञी निकिता जेके सुठियुनि पोज़ीशन ते आहिनि उन्हनि जो पीउ ऐं माउ जेके असां पढ़ियल बि कोन ऐं अॼु बि हींअर जेको असां जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾियूं त बाबा पेरेंट्स जेके आहिनि से पंहिंजे ॿारनि ते वधि में वधि ध्यानु ॾियनि ऐं टाइम ॾियनि ऐं ॿारनि जी पंहिंजी एजुकेशन पाण कनि कुझु अरसे ताईं त डेफिनेटली ॿारनि में वधीक हिन इल्मु ईंदो ऐं तरबियत थींदी असांखे त कॾहिं KG में कोन वियासीं न को नर्सरी ॾिठीसीं न को ॿुधीसीं पर छा त मतिलबु निकिरी आयासीं पढ़ी आयासीं को मसइलो कोन अच्छा परवेज़ साहिबु इहो ॿुधायो त जेको ऑनलाइन क्लासिस पाण त आगाज़ शुरू जेका ॻाल्हि कई पाण त माण्हुनि में ख़ासि तौर ते शागिर्दनि में उन में इंट्रस्ट तव्हां ॾिठो पए त ऑनलाइन क्लासिस वठनि पिया या ईअं के थींदो आहे सिस्टम त बाबा नेटवर्क सही न आहे बहाना पवंदा आहिनि अच्छा ॾिसो शागिर्द बि ॿियनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि हिकिड़ा जेके मोटिवेटेड हूंदा आहिनि इहो माना तजुर्बो कामयाबु रहे थो ऑनलाइन जो इहो पुछणु थो चाहियां हा
तजुर्बो साईं बिल्कुलु कामयाबु रहे थो। त जेको एजुकेशन लॉस हो उन वटि 2 चॉइसिस हुयूं, या त तव्हां सेमेस्टर खे लेट करे छॾियो 6-8 महीना जेसि ताईं हालात बहितर थिए न, उहा ख़बर कान हुई कंहिंखे त कॾहिं इहे हालात बहितर थींदा, महीने में थी सघनि पिया, 3 महीननि में थी सघनि था। उन गैप खे फिल करण जे लाइ, ॿारनि खे इंगेज करण जे लाइ, जो तव्हांखे ख़बर आहे लॉकडाउन सिचुएशन सभु घर में वेठो, उन्हनि को पॉजिटिव माइंड सेट ॾियण लाइ को उन्हनि खे कंटेंट हुजे, उन्हनि खे घर वेठे इहा सहूलियत मिली। शुरू में तव्हांखे ख़बर तब्दीली ईंदी आहे त हिकिड़ो रिज़ेंटमेंट ईंदो आहे, यार इहो छो थो थिए, उहो आसानी ऐं नथी रहेगा। वक़्त सां गॾु शुरू में कंप्लेंट्स बि आयूं, ज़ाहिरी ॻाल्हि उहो इंफ्रास्ट्रक्चर एॾो तयारु बि न हो। इहो मसइलो सिर्फ़ु यूनिवर्सिटी लेवल ते न आहे, इहो ओवरऑल एज़ अ कंट्री वाइड आहे। त इंटरनेट जी सहूलियतूं हर जॻह ते, सिग्नल्स जो प्रॉब्लम, ऐं तव्हांखे ख़बर आहे इंफ्रास्ट्रक्चर, पर हुन सां गॾु वरी कॉस्ट, इहे सभु शयूं चैलेंजिस हुआ। प्लस तव्हांखे ख़बर आहे लॉकडाउन जे करे हिकिड़ी अनएम्प्लॉयमेंट थी, वीचारा जेके ॿार हुआ उन्हनि जा पेरेंट्स जॉब्स न पिया करे सघनि या उन्हनि जी इनकम हटी, उहो फाइनेंशियल सेटलमेंट कीअं थिए। सही, इन ते तफ़सीली कचहरी कयूं था। ज़ोया भेण मुखातिब थिए थी जेकबाबाद मां, उन सां कचहरी कयूं। कॉलर आहे असां सां। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम जी। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? हाँ ठीक लगी पई आहियां। वरी महिरबानी तव्हां पंहिंजे टीवी जो वॉल्यूम घटि कयो। सदफ़ बि तव्हांखे मशवरो ॾींदी आहे, आउं बि चवां थो, उन खां पोइ कचहरी कयो। जी, कॉल ड्रॉप कईसीं पाण, मजबूरी आहे पंहिंजी। तव्हांखे ॿुधायो न, कॉल ड्रॉप थी वेंदी आहे जॾहिं तव्हां जॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल कयो, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में कॉल करण खां पहिरियां जेको पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा आहियो। तव्हांखे पंहिंजी आवाज़ रिपीट में ॿुधणी आहे, कंहिंखे चई छॾियो कोई मोबाइल में तव्हांजी आवाज़ रिकॉर्ड करे छॾींदो, इहो ई थी सघे मोबाइल जो दौर आहे। न त रिपीट 1 बजे राति जो थींदो आहे, तव्हां प्रोग्राम खे रिपीट में बि ॾिसी सघो था। मां जेकी ॻाल्हि करे रही हुयसि, मुंहिंजो वालिद साहब पाण टीचर आहिनि ऐं उनजी पढ़ाइण जी मतिलबु पढ़ाइण जो तरीक़ो एतिरो सख़्तु आहे। पहिरियां जे टीचर्स वाक़ई में सख़्तु हूंदा आहिनि, उनजी सख़्तियूं नज़र ईंदियूं बि हुयूं बाद में, उन वक़्तु ॾाढी बुरी। मां पंहिंजे टीचर्स खां मां सम्झां थी सभिनी भेण भाउर में इलाही मार खाधी आहे, छो मां पढ़ण जी इलाही चोर हुयमि। मतिलबु मैथ में मूंखे बिल्कुलु बि सम्झ में न ईंदी, इंग्लिश कीअं पढ़िबी आहे। अच्छा, इंग्लिश में जेके फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म, वरी 5th फॉर्म बि हाणे अची वियो आहे। पहिरियां त 3rd फॉर्म ताईं बि मूंखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी, मां 3rd फॉर्म ताईं वञा कीअं, त एतिरो मुश्किल हूंदो। मां चवंदी मूंखे इंग्लिश त सम्झ में कोन ईंदी हुई न, मतिलबु मां हिनखे पढ़ां कीअं, हिकिड़े लफ़्ज़ जा एतिरा महीना हूंदा हुया त सभु मिक्स थी वेंदा हो। जीअं न में ॾिठो हिकिड़ी फिल्म जी अंदरि हुनजा अल्फाज़ पढ़ण खां पोइ अल्फाज़ हुन भॼंदा आहिनि दीवारनि ते हेॾे होॾे, उहा मूंसां हालति हूंदी हुई। ऐं मैथ जे जेके टीचर हुया मुंहिंजी मुठि बंदि कराए हिते ते पेंसिल, हिते ते, ऐं नंढे नंढा हथनि ते पेंसिल, मूंखे उनजी उहा मां अञा बि यादि आहे, मूंखे इलाही सूर पियो थिए, मां इलाही रुनी वई। बहरहाल वरी मोटियूं था पाण हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां कचहरी पाण कयूं था। हमदर्द यूनिवर्सिटी तमामु घणो मयारी तइलीमी इदारो आहे जी। सो लारिक साहिब, तव्हां छा था सम्झो, ऑनलाइन सॼी दुनिया ऑनलाइन न थी वई आहे? माना हर शइ ऑनलाइन, माना जेकॾहिं को खाधो घुराइणो आहे ऑनलाइन, को वॻो घुराइणो आहे ऑनलाइन, तालीम ऑनलाइन, सभु ऑनलाइन कमु थी वियो आहे। मुस्तक़बिल छा आहे? फ्यूचर एक्चुअली ऑनलाइन वारो ई आहे। ॾिसण में ईअं थो अचे पियो त हीअ जेके फूड पांडा, ही हू जेके महिरबानियूं जेका असां सभु ऑनलाइन ते माण्हू थी वञे, कपिड़ा वड़े सभु लॻे ईअं थो त असां ऑनलाइन काथे पुॼी वेंदासीं। हाणे जी पुॼूं था जेका मतिलबु पंहिंजी सिख्या आहे, जेका असां ट्रेनिंग ॾियूं था, ॿारनि खे पढ़ायूं था, उहा बि असांजी ऑनलाइन ते तमामु सक्सेसफुल वई आहे। पर छा आहे त ॿारनि जो बि क़सूर न आहे, असांखे सिस्टम्स खे सही करणु खपे। इन इलेक्ट्रिसिटी कान्हे का, यानी इलेक्ट्रिसिटी कान्हे का त नेट किथां ईंदी, यानी नेट कान्हे का त ऑनलाइन किथां थींदी। त इहे सभु असांजो इंफ्रास्ट्रक्चर जी तबाही आहे ऐं कंहिं तरीक़े सां उहा सही कान्हे का। चङनि शहरनि में, वॾनि शहरनि में 5-5, 4-4, 3 कलाक लाइट कान्हे का ऐं नेट कान्हे का। त इहे हिकिड़ियूं तकलीफ़ ॻाल्हियूं रहियूं आहिनि असांजे शागिर्दनि जे लाइ। वीचारनि शागिर्दनि ॾाढी महिनत सां, पंहिंजी कोशिशि सां, यानी इंटरनेट जा मतिलबु डिफरेंट उन्हनि डिवाइसिस वठी घरनि में रखिया ताकी हुननि ऑनलाइन ते अची सघनि ऐं पंहिंजो तालीम जारी करे सघनि। पर असांखे इन खां भॼणो कोन्हे। असांजे इन हुकूमत खे, असांजे मतिलबु इन इंतिज़ामिया खे, असांजे उस्तादनि खे, असांजे शागिर्दनि खे, सभिनी खे इहा बार ट्रेनिंग वठणी आहे त भई ऑनलाइन ते कीअं क्लासिस थींदा आहिनि, कीअं पढ़िबो आहे, कीअं उन जा इम्तिहान ॾिबा आहिनि, कीअं उन्हनि जा जवाब ॾिबा आहिनि। इहा असांजी कंटिन्यूअस हिकिड़ी इन एफर्ट्स या इहे कंटिन्यूअस एफर्ट्स रहणु खपनि ऐं रहंदियूं। जे न रहंदियूं त पोइ असां अॻिते फ्यूचर में कमु करे कोन सघंदासीं, छाकाणि त इहा असांजो फ्यूचर आहे अॻिते। सही
सही वी वुड ऑन एंड ऑफ असां ऑनलाइन ते वेंदासीं पिया सही सही मिसाली ॻाल्हि असांजी हिकिड़ी कैंपस आहे इस्लामाबाद में असां वटि उते जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे हाणे उते को टीचर न आहे कंहिं सब्जेक्ट जो असां हितां उनखे ऑनलाइन में पढ़ाए सघूं था ज़बरदस्त त इहे जेके आहिनि सभु इन सहूलियतूं इंटरनेट जूं ऐं ऑनलाइन जूं सहूलियतूं पंहिंजे जाइ ते घणियूं आहिनि ऐं घणी हिसाब सां असां इहा सिखिया ॾेई सघूं था ॿारनि खे पर उन सां गॾु असांखे फैसिलिटी बि त ॾियणी पवंदी न जी 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 केतिरियूं अहिड़ियूं यूनिवर्सिटियूं आहिनि जेके बाक़ाइदे लैपटॉप्स पंहिंजे स्टूडेंट्स खे ॾियनि था प्रोवाइड था कनि पिया एडमिशन वरिती कंहिं छोकिरे लैपटॉप तोखे रखिणो आहे असां था तोखे ॾियूं त उन फी में 1500 1000 या जेके बि आहिनि 5000 ऐड करे उन बाबा लैपटॉप रख त माण्हुनि घणा असांजे ॿारनि खे त फ़ोन बि जेका स्मार्ट फ़ोन कान्हे का लैपटॉप त पंहिंजे इन्हनि इहे डिवाइसिस ऐं इहे गैजेट्स असांखे ॿारनि खे मुहैया करणियूं पवंदियूं तव्हां इहो एक्सपेक्ट न कयो त हर फैमिली जेका असां अफोर्ड करे सघे थी यूनिवर्सिटी मुहैया करे थी यूनिवर्सिटी मुहैया करणु खपे सर मुहैया जेका असां करणी आहे ऐं कनि थियूं कुझु यूनिवर्सिटियूं ऐं उन्हनि इहो कोन्हे को त पंहिंजे खीसे मां पैसा था ॾियनि पिया उहे ॿारनि खां ऑलरेडी उहो मतिलबु चार्ज करे था वठनि पिया पर जॾहिं उहे चार्ज करण वारो हिकिड़ो रिवाज आहे त ॿार बि रिज़ेंट कोन कंदा जॾहिं हिकिड़ो ॿार जेको आहे सो 15000 पे करे पियो थो त 2000 ॿिया पे करे वठंदो तव्हां ज़रूरी न आहे त हिकिड़े वक़्त में सॼे लैपटॉप जा पैसा वठो किस्तुनि में 1000 1500 200 उन ते बर्डन कोन थींदो ऐं उनखे तव्हांखे कॉलर मौजूदु आहे सदफ़ जी बिल्कुलु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा नालो आहे तव्हांजो किथां कॉल कई आहे सलाम आहे सिद्ध खे तव्हांजे प्रोग्राम खे जागीरानी साहब जूं तमामु वॾियूं काविशूं आहिनि तव्हांजा जेके मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे बि सलाम आहे वालेकुम सलाम तालीम ज़ेवर आहे इंसान जी जेकॾहिं हुनखे तालीम मिले ऐं प्राइमरी स्कूल शिकारपुर में हिकिड़ो कासाई मौला स्कूल आहे प्राइमरी में मां उते पढ़ियो आहियां शेख साहिबु तालीम जो एतिरो वॾो म्यार हो जेको अॼुकल्ह असां ॾिसी करे असांखे ॾाढो अफ़सोस ऐं सिंध गवर्नमेंट हाई स्कूल शिकारपुर में बाक़ाइदे क्लास टीचर्स हूंदा हुया ऐं उनजे गेम्स जो चकर हूंदो उनजी एक्सकर्शन हूंदी उनजा ग्राउंड हूंदा उनखे सेहतमंद रखंदा हुआ हे मोज़िज़ महिमान जेके कुझु गुफ़्तगू था करनि मां हिनखे सलाम पेश थो कयां जेसि ताईं प्राइमरी तालीम जी पुख़्तगी न हूंदी त कुझु बि न थी सघंदो साईं असां तरक़ी न करे सघंदासीं सही पीड़ मज़बूत न हूंदी ज़ाहिर आहे इमारत साईं मुंहिंजा जागीरानी साहब महिरबानी साईं वॾी महिरबानी इहो मुंहिंजो सलाम हिनखे पहुचायो ऐं तालीम जे लाइ कुझु कोशिशि कयो त जेसि ताईं वास्तेदार माण्हू जेके कंप्यूटर नथा अचनि उहे पावरफुल न थींदा मिनिस्टरनि जूं मुदाख़लतूं हूंदियूं असांजे तालीम न थींदी सिंध में न थींदो साईं डेफिनेटली तमामु सुठी ॻाल्हि कई आहे त प्राइमरी एजुकेशन तमामु निगलेक्टेड एजुकेशन आहे असां वटि प्राइमरी एजुकेशन ते कंहिं बि क़िस्म जो को ध्यानु कोन थो ॾिनो वञे हिते शहरनि में इहे केजियूं नर्सरियूं इन्हनि ते पंहिंजी पैसा ख़र्चु कनि था पिया माइट बि ऐं ॿार बि उन्हनि में शौक़ु रखनि था पर असांजे ॿहिराड़ीअ में तमामु इन स्कूल्स जेके ॿहिराड़ीअ जा जेके प्राइमरी आहिनि उहे निगलेक्टेड आहिनि जीअं तव्हां ॾिठो हूंदो टीवीअ ते अॼुकल्ह सभिनी खे ख़बर पइजी वञे किथे मतिलबु वॾेरे जूं मेहूं ॿधियूं पियूं आहिनि किथे गऊं ॿधियूं पियूं आहिनि किथे ॿकरियूं ॿधियूं पियूं आहिनि किथे ओताक ठही पई आहे किथे शादी हाल ठहियो पियो आहे इहा हालति लॻी पई आहे टीचर जेके आहिनि उते अपॉइंट कया था वञनि पिया त उहे टीचर जेके आहिनि से ॿनीअ ते कमु वेठा कनि पिया को जेको आहे सो वञे मतिलबु पंहिंजे मस्जिद में वञे नमाज़ वेठो पढ़े त उते सॼो ॾींहुं उते वेठो आहे इहे जेके आहिनि टीचर ऐं इहे जेके आहिनि से माहौल खे ठीकु करण वारा असांजा एडमिनिस्ट्रेटर्स जेके उन्हनि जे मथां आहिनि उन्हनि खे सुधार थियणु खपे उहे पंहिंजे पाण ते चङो वीचारो उन्हनि जी ज़िमेदारी आहे उहे उन्हनि ते इहो बोझ थींदो जेकॾहिं इहे सही शयूं न कंदा त उस्ताद सही मयारी ऐं मां त कंहिं ज़माने में मूंखे यादि आहे त मतिलबु 70s जी ॻाल्हि आहे 76 या 75 जी ॻाल्हि आहे त मतिलबु इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस पे हली ऐं उन में एजुकेशन मिनिस्टर्स ऐं असांजा मतिलबु हुआ प्रोविंस जा ऐं फेडरल मिनिस्टर वेठा त उते जेको आहे ॻाल्हि साईं प्राइमरी एजुकेशन को कैसे ठीक करे मुझे भाई प्राइमरी एजुकेशन को कैसे ठीक करें आप कैसे ठीक कर ही नहीं सकते आप कहने साहब क्यों नहीं कर सकते मैंने कहा इसलिए कि आपके MP और MNA को बाकायदा मतलब कोटा मिला हुआ है कि 10 प्राइमरी टीचर वो अपॉइंट करा सकता है वो प्राइमरी टीचर वो अपॉइंट कराता है जो रेडी वाला है उसको तालीम का पता भी नहीं है उसको तो ना एजुकेशन है ना डिग्री है उसके पास उसको अपने रेडी वाले को मैट्रिक पास है मेरा मतलब पड़ोसी है वो भिंडी आलू बेच रहा है उसको मतलब मैंने टीचर लगवा दिया है और वेठा प्राइमरी मिनिस्टर वेठो प्रोविंस जो असांजो मूं चयो मुंहिंजो तव्हां 10 टीचर अपॉइंट कराया न कोन कराया तव्हांखे कोटा ॾिनी कंहिं
तव्हां उहे टीचर रखो जिन खे स्टैंडर्ड हुजे, जिन खे एजुकेशन हुजे, जेके एजुकेशन में इंट्रस्टेड हुजनि। तव्हां त इन हरूभरू ॿेड़ी था ॿोड़े पिया यूनिवर्सिटी। सही जी सर, जेके एतिरी डिग्रियूं खणी घुमंदा वतन जंहिंजो हक़ आहे त उन्हनि खे कोन थी मिले, उन्हनि खे नौकरी कोन थी मिले। अच्छा परवेज़ साहब, मोहम्मद इलियास इंस्टीट्यूट भी इन जो ही हिस्सो आहे हमदर्द जो मुंहिंजे ख़्याल हाफ़िज़ इलियास में, ऐं अलमजीद भी को आहे इन सिलसिले में, डेंटल कॉलेज, इन्हनि जे बारे में थोड़ी आगाही ॾियो जेकी हमदर्द जूं सॼियूं शाख़ूं आहिनि या हमदर्द जे ज़िम्मे में अचनि थियूं। जी साईं, जीअं डॉक्टर साहब अर्ज़ु कयो, असां वटि हमदर्द यूनिवर्सिटी हिकिड़ो सिंध में, सूबे सिंध में कराची में, ऐं ॿियो इस्लामाबाद में असांजा 2 कैंपसिस आहिनि। जी जी जी। कराची में असांजो हिकिड़ो मदीतुल हिकमा जेको हब चौकी जी वटि आहे, नॉर्दर्न बाईपास, ऐं ॿियो असांजो मेन सिटी में कैंपस आहे सही, जेको असांजो नर्सरी शार FSL ते आहे। अच्छा माशाल्लाह। असांजी जीअं डॉक्टर साहब अर्ज़ु कयो, असां वटि 7 फैकल्टियूं आहिनि। त जीअं असांजी लॉ फैकल्टी आहे उहा सिटी में, छो त अक्सर ॿार जेके आहिनि शहर में वकीलनि जा ॿार आहिनि, उन में असांजो तमामु घणो पंहिंजो सॼी सिंध मां उन में शागिर्द असां वटि एनरोल आहिनि ऐं उहे पढ़नि था। लॉ जी तालीम जो रुझान सही अॼुकल्ह घणो ॾिठो वियो आहे। सही सही सही। उन सां गॾोगॾु असांजी हाफ़िज़ असल में हकीम साहब जो विजन जेको हो, उनजो रिसर्च ओरिएंटेड यूनिवर्सिटी ठाहिण जो विजन हो। तव्हां इन ॻाल्हि जो अंदाज़ो इन सां करे सघो था, सभिनि खां पहिरियों उन्हनि बिल्डिंग कान ठाराई, स्कॉलर हाउस ठारायो। वाह। असां वटि जेका लाइब्रेरी आहे, बैतुल हिकमा लाइब्रेरी, हुन में लखें किताब आहिनि। ऐं मां पाण वियुसि त के अहिड़ा न्यूज़ आर्टिकल्स अहिड़ा हुआ जेके World War I जे ज़माने जा बि, फाइनेंशियल टाइम्स, उन्हनि जा उहे अख़बारनि जा कटिंग्स असां वटि मौजूदु आहिनि। ज़बरदस्त। हिकिड़ो तमामु वॾो असां वटि पंहिंजो लाइब्रेरी सिस्टम आहे। त हुननि रिसर्च लाइ ज़रूरी छा हो, स्कॉलर जी रहाइश ऐं ॿियो जॻह जिते हू रिसर्च करे सघनि, इहे शयूं उन्हनि पहिरें ठाहियूं। सही। उन सां गॾोगॾु हाफ़िज़ इलियास इंस्टीट्यूट आहे, जिथे तव्हां जीअं असां अर्ज़ु कयोसीं ईस्टर्न मेडिसन जो पाकिस्तान में आणण वारो हकीम साहब जी ज़ात आहे। छो त हुननि जो पंहिंजो तालुक़ बि ईस्टर्न मेडिसन सां हो। उन में इलाही असांजी इन्हनि जी रिसर्च हलनि थियूं। असां वटि पंहिंजो हिकिड़ो हर्बल गार्डन बि आहे। हींअर असां हिनखे अॻिते फेस ते वठी था वञूं। असां हिननि खे जेके आहिनि कुझु कंपनीज़ आहिनि, उन सां गॾु वेही रिसर्च कंदासीं ऐं उहा ई शइ जेका असां सोसाइटी खे वापसि करे सघूं। छो त असां उहा रिसर्च करणु था चाहियूं जंहिंसां असांजे मुआशरे खे को फ़ाइदो थिए। सही सही। सो नंढड़ी साई वठूं था, इन खां पोइ कचहरी वरी कंटिन्यू कयूं था। सदफ़ ॾाढी कम वारी ॻाल्हि आहे। ऐं हमदर्द यूनिवर्सिटी, आउं त चवंदुसि त इन यूनिवर्सिटीअ ते मथां लिखियलु बि ईअं ई हुजे त हमदर्द यूनिवर्सिटी शागिर्दनि जो हमदर्द इदारो। नाज़रीन हलंदासीं, नंढड़ी साई वठूं था। हिकिड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। असां सां गॾु रहिजो। सलाम से मुझे सिंध खे सलाम सलाम सुन, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में रोज़ानी जीजल अख़बार आउं पढ़ंदो आहियां। अॼु थोरियूं सुर्खियूं तव्हांखे पढ़ी ॿुधायां। ख़ासि अॼु तइलीमी कचहरी कंदासीं पाण हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां। सो अॼोकी अख़बार में जेका लीड ख़बर आहे उहा इहा आहे त आसिम बाजवा बाबति मीडिया में हलंदड़ तनक़ीद बद क़ौमी असेंबली फ़ौजी ऑफिसरनि जे तहफ़ुज़ लाइ नओं बिल पास करे छॾियो। ऐं इन खां सवाइ तव्हांखे अॼु जी तारीख़ ॿुधायां त 16 सेप्टेम्बर 2020 बमुताबिक़ 27 मुहर्रम हराम अख़बार जा सिफ़ा 8 हूंदा आहिनि। क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया हूंदी आहे। ऐं जेका वरी जल्दीअ में ईअं खणी चऊं त मथे में धक हणण वारी ख़बर आहे, उहा तव्हांखे ॿुधायां त वफ़ाक़ी सरकार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध रद्द करे छॾी। कल्ह ताईं इहा ख़बरूं हुयूं त पेट्रोल शायदि वधे 3-4 रुपया, पर फ़िलहाल वरी इहा ख़बर ख़ुशख़बरी वारी आई आहे। मथे खे सुकून आहे त बाबा फ़िलहाल वाध रद्द थी वई आहे। ऐं मोटरवे वाक़े खे ॼाणी वाणी मिसैंडल कयो वियो। फ़रतुल्ला बाबर साहिब जो इहो चवणु आहे। इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि, कुझु माण्हू नए पाकिस्तान मां ख़ुशि न आहिनि, हाणे का बि करप्शन न आहे। वज़ीर आज़म साहिबु इहो चवे थो। ऐं यज़ीद ते जो नालो आमरीत आहे, मुल्की सलामती लाइ जमहूरियत लाज़मी आहे। ज़रदारी साहिब जो इहो चवणु आहे। ऐं नवाज़ शरीफ़ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। ऐं नून लीग सरबराह ज़मानत ते रियायत जो हक़दार ई न आहे। इहो हाई कोर्ट इहो बयानु जारी कयो आहे। हाई कोर्ट जो इहो चवणु आहे, छो त मियां साहिबु ओॾे वञी करे हितां बीमारीअ जो चवनि था त बहानो करे वियो आहे ऐं उते वञी करे वरी ॾाढो घुमंदो फिरंदो थो हुते। इन जे करे मसइलो थियो अथसि। हाणे जेकॾहिं माण्हू बीमारी जो बहानो करे थो त बहाने कंटिन्यू बि करे थोरो त मज़ो ईंदो। सो बहरहाल अॼोकी अख़बार में शोबिज़ जूं ख़बरूं बि आहिनि, ज़राअत सियासत जूं ख़बरूं बि आहिनि। ऐं जेकी बि ख़ासि तौर ते असांजा
ॿाहिराड़ी में माण्हू रहनि था, उहे अख़बार अॼु बि पढ़नि था वॾे चाह सां। बुज़ुर्गनि खे जेके अणपढ़ियल माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां अख़बार पढ़ी ॿुधाईंदा कयो, उन्हनि जो माइंड फ्रेश थींदो आहे, छो त उन्हनि जे लाइ तफ़रीही को अहिड़ो सामान मुहैया आहे कोन ॻोठनि में बि। सो अख़बार पढ़ी करे दिलि विंदराईंदा आहिनि। सो असां पंहिंजी दिलि विंदरायूं था हिकिड़े सुठे कलाम सां, पोइ कचहरी कयूं साईं परवेज़ साहिबु, पाण कंटिन्यू कंदासीं जेका ॻाल्हि रहिजी वई पंहिंजी। सो असां वटि लाड़क साहिबु मौसीक़ीअ जो शौक़ु बि रखे थो, सो उहो शौक़ु पूरो कंदासीं ऐं सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं। असां मोहरम साईं वेठो आहे, मोहरम साईं वाह वाह कजो। साईं ॻाल्हि कई उस्ताद जुमन जी या पुराणे आर्टिसन जी। जी जी जी। सो उस्ताद जुमन जो साईं तमामु पुराणो ॻाल्हि कलाम आहे, उहो मां तव्हांजी। वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह। आहे बेवफा सारो ज़मानो ॿुधाया मां कंहिंखे ग़म जो फसानो। गम जो फसा
मां ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफ़ाई सारो ज़मानो ॾाढो शाइर सुठो ख़्यालु कयो आहे पर सारो ज़मानो बेवफ़ा में असां बची विया यार मसइलो इहो थी वियो हा असां बेवफ़ा न आहियूं इनफैक्ट पोइ सारो ज़मानो बेवफ़ा चवे थो शाइर ज़मानो तो चए न पर मां अकेली सो बहरहाल कचहरी पंहिंजी हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां हले पई ऐं परवेज़ साहिब कचहरी पंहिंजी रहिजी वई वरी विच में ब्रेक बि अची वियो कॉल बि अची वई त फैकल्टीज़ जे बारे में तव्हां ॿुधाए रहिया हुआ त कहिड़ियूं त सिटी कैंपस ते जीअं ॿुधायां लॉ हुन सां गॾु असांजो हिम्स जेको हमदर्द इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट स्कूल आहे मैनेजमेंट साइंसिस जो तमामु वॾो हिकिड़ो इदारो रहियो आहे हुन में 20 खां 25,000 असांजा एल्यूमनाइज़ आहिनि जेके कराची जी कॉर्पोरेट सेक्टर में या पाकिस्तान में वॾी टॉप पोजीशन ते रहिया आहिनि हाणे असां हुन में जेको सिटी कैंपस में MBA इस्लामिक बैंकिंग तव्हांखे ख़बर अॼुकल्ह इस्लामिक बैंकिंग जो रुझान वधंदो थो वञे ऐं हेल्थ केयर मैनेजमेंट जे हवाले सां नवां कोर्सिस खणी आया आहियूं सही जीअं ख़ाली हिकिड़ी त जनरल मार्केटिंग ऐं जेके ट्रेडिशनल रूट हुआ HR मैनेजमेंट इन सां गॾु असां नया MBA आंदा आहिनि इन जे अलावा असांजा जेके BBA स्टूडेंट आहिनि हाणे जेके पास आउट थिया आहिनि उन्हनि जे लाइ उनजी वर्क प्लेसमेंट छो त असांजो फोकस इहो रहियो आहे त को बि ग्रेजुएट अचे थो पढ़े ऐं उन सां गॾु उन्हनि खे जॉब अपॉर्चुनिटियूं मिलनि सही छो त हिकिड़ो ॿारु 4 साल 6 साल हिकिड़ो तालीम करे थो उन खां पोइ उहो जेके सिखण जो हिकिड़ो ॿियो मरहलो अचे थो उहो आहे वर्क त कॉर्पोरेट सेक्टर्स में उन्हनि जी एम्प्लॉयमेंट वर्क अपॉर्चुनिटीज़ इन ते असांजो हिकिड़ो वॾो फोकस आहे सही इन सां गॾु असांजो ईस्टर्न मेडिसिन आहे उन में असां नया कोर्सिस कयासीं न्यूट्रिशन जो कोर्सिस कयोसीं अॼुकल्ह रुझान इन पासे वधियो आहे ॿियो असांजो जेको इंजीनियरिंग फैकल्टी आहे उन में फूड साइंस टेक्नोलॉजी जा असांजा नया कोर्सिस आया आहिनि मेडिकल में असांजा MBBS ऐं BDS हली रहिया उन सां गॾु असां पंहिंजो डिप्लोमा इन फिजियोथेरापी ऐं डिग्रियूं हाणे शुरू कयूं आहिनि फिजियोथेरापी में हाणे उन में असां मास्टर्स कंदासीं इन जे अलावा असांजा जेके मुस्तक़बिल में नर्सिंग जा स्कूल खोलण जो इरादो आहे त इन काफ़ी इन ते अल्हम्दुलिल्लाह असांजा कम प्रोग्राम ॾाढा सक्सेसफुल रहिया आहिनि ऐं उन समय असांखे मोट तमामु सुठी मिली आहे फिजियोथेरेपी इज़ टू मच गुड छो अॼुकल्ह असां पाण खे स्वेटिंग खां एतिरो रोकींदा आहियूं हर वक़्तु एसी स्वेटिंग कोन थी थिए त असांजी जेके असांजी आहे सॼी बॉडी असांजी जैम थी वञे ऐं जीअं की थोरी बि उमिरि वॾी थी त असां सॼा ब्लॉक था थी वञूं फिजियोथेरेपी जा कोर्सिस हुजण इलाही ज़रूरी आहिनि मां सम्झां थी अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उहो त तव्हां ज़ाहिर ॻाल्हि ॾिठो हूंदो गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ में हिकिड़ी लैंड जो हूंदो आहे ॿी हिकु शहर जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे छो त लिमिटेड स्पेस आहे अल्हम्दुलिल्लाह असां 350 एकड़ खां वधीक असांजो कैंपस आहे सिर्फ़ु मेन कैंपस असांजो माशाअल्लाह ठीकु आहे उन में असां वटि स्टेट ऑफ द आर्ट फुटबॉल स्टेडियम आहे बिलावल फुटबॉल स्टेडियम उहो अलॻि आहे उन सां गॾु असांजो पूरो क्रिकेट ग्राउंड आहे जिते वीकेंड्स ते बाक़ाइदा मैच थींदा रहंदा आहिनि इहे असांजा जेके रांदीगर आहिनि पाकिस्तान क्रिकेट टीम जी तरफ़ां खेॾंदा आहिनि उहे बि अची हुते अची प्रैक्टिस कंदा आहिनि या PSL हले थी उन जे लाइ उहे बि अची हुते प्रैक्टिस सेहतमंद माहौल आहे ज़रूरी आहे असांजी तालीम सां गॾु इहो एक्टिविटी ज़रूरी आहे उनजे लाइ डिफरेंट इवेंट थींदा रहंदा आहिनि हिकिड़ो असांजो मुंहिंजा हाल आहिनि जेके 3 खां 4 हज़ार माण्हू हुते असांजे कॉन्वोकेशन वग़ैरह थियनि था कम्यूनिटी थी था वञनि एॾे लेवल ते फंक्शन थी सघनि था उन जे अलावा ॿारनि जे लाइ जिम्नेज़ियम आहे मुस्तक़बिल में असांजो इरादो आहे त असां स्विमिंग पूल वग़ैरह ॿारनि जे लाइ हुते ठाहींदासीं त हुनजी जेके छो त हिकिड़ो त हॉस्टल में बि रहनि था हिकिड़ी पॉज़िटिव एक्टिविटीज़ गेम्स जिम्नेज़ियम इहे शयूं बि ज़रूरी मुस्तक़बिल जे इरादनि ते ॻाल्हायूं था पाण अञा नेकरा था लॻनि था सो कॉल वठूं पहिरियां सदफ़ कॉलर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा नालो आहे तव्हांजो किथां कॉल कई आहे तव्हां मां जैकाबाद खां ॻाल्हायां थी नालो छा आहे तव्हांजो ज़ोया तव्हांखे मां भली कारती आहियां सिंध TV जे प्रोग्राम सलाम सिंध में छा चवणु चाहींदो तालीम जे हिसाब सां हा तालीम ज़रूरी आहे ॾाढी ॿारनि जे लाइ ॿार पढ़नि ऐं अहिड़े दौर में अॼुकल्ह जे दौर में इलाही ज़रूरी आहे तालीम बिल्कुलु सही ॿियो जी अदी ॿियो कुझु चवणु चाहींदो प्रोग्राम कीअं थो लॻे तव्हांखे असांखे प्रोग्राम तव्हांजो ॾाढो वणंदो आहे तव्हांजो इरशाद भाई ॾाढो ॻाल्हाइणु वणंदो आहे अच्छा वॾी महिरबानी मां बसि इन करे वधीक ॻाल्हायां थो सदफ़ चए थी तूं वधीक वरी महिरबानी लख थोरा आदि ज़ोया ऐं ज़ोया पहिरियां बि कॉल कई शायदि आवाज़ न पे आयो त पोइ वरी ॿीहर कॉल कई इहा आहे मोहबत प्रोग्राम सां उन बाक़ाइदा कंदियूं रहंदियूं हूंदियूं कंटिन्यू जॾहिं उनजी कॉल फाइनली मिली वई जी पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू सही लारिक साहब माशाअल्लाह नेक इरादनि जी ॻाल्हि पई थी त मुस्तक़बिल में ॾाढी सुठी प्लानिंग सां तमामु सुठी प्लानिंग्स डेफिनेटली प्लान आहे पंहिंजी जाइ ते असां वटि फैकल्टी जो सोशल साइंसिस जंहिंमें असां ॻाल्हायूं पिया त इंग्लिश जो प्रोग्राम असां शुरू करायो आहे 3 सेमेस्टर हींअर हले पियो
साण साण असां हींअर BMS जो प्रोग्राम बि शुरू कयो आहे हिन ई सेमेस्टर खां मीडिया साइंसिस जो प्रोग्राम माशाल्लाह मीडिया साइंस जो मीडिया साइंस बैचलर्स इन मीडिया साइंसिस तव्हांजे असांजे कम जी ॻाल्हि उन जे लाइ हिकिड़ो स्टूडियो बि जेको आहे हिते सिटी कैंपस में असां तयारु कयूं पिया त उन जे लाइ जेको आहे सो कुझु अपॉर्चुनिटीज़ ॿारनि खे किथे ॿियनि हंधनि ते नथियूं मिलनि त उन्हनि खे उते मीडिया साइंसिस जो उहो शुरू कंदासीं इन खां अलावा साइकोलॉजी छाकाणि त उन ते बि रुझान काफ़ी हींअर थिए पियो थो एजुकेशन जो ऐं ॿारनि जो तंहिंजे करे असां साइकोलॉजी में बैचलर्स डिग्री उहा बि जेका असां मथे सेमेस्टर खां उहा बि हिते शुरू कयूं त इहे अच्छा बैचलर इन कंप्यूटर आर्ट्स उहो जेको आहे सो इस्लामाबाद में असां शुरू करे चुका आहियूं उन में असां बैचलर ऑफ आर्ट्स खाली हाणे कंप्यूटर आर्ट्स छा त कंप्यूटर हर ॿार खे सिखणु खपे असां जॾहिं जेके कयासीं इंग्लिश में MA या PhD कयोसीं उन्हनि खे कंप्यूटर हैंडल करण ई कोन थो अचे त इन ॿार जेके BS में अचनि था भली कहिड़े बि आर्ट्स जा हुजनि साइंस जा हुजनि कहिड़ी बि डिसिप्लिन जा हुजनि उन्हनि खे कंप्यूटर जो नॉलेज हुजणु ज़रूरी आहे इन करे इहो कंप्यूटर जो सब्जेक्ट बाक़ाइदा हींअर BS इंग्लिश वारनि जे लाइ बि कंपलसरी आहे अहिड़े नमूने सां असां उहो बैचलर इन कंप्यूटर आर्ट्स जो जेको आहे सो प्रोग्राम इस्लामाबाद में शुरू कयो आहे जेको 2 सेमेस्टर्स खां हले पियो हींअर कराची ऐं इस्लामाबाद में साइमल्टेनियसली इन खे शुरू कयूं पिया उहो बि जेको आहे सो प्रोग्राम इहे नवां प्रोग्राम्स आहिनि जिन में असां कोशिशि वठूं पिया सभ खां जेका ॻाल्हि जेका हले पई थी त भई प्राइमरी एजुकेशन ऐं इन सिस्टम ऑफ एजुकेशन ऐं इन स्टैंडर्ड्स ऑफ एजुकेशन उन्हनि में जेको आहे सो असां सभिनी खे इन जेको आहे सो पार्टिसिपेट करणु ज़रूरी आहे असां जेकॾहिं पार्टिसिपेट न कंदासीं त इहो स्टैंडर्ड कॾहिं कोन सही थी सघंदो मेरिट खे फॉलो कयो दिस इज़ वॉट आई वुड से कि मेरिट खे फॉलो कयो ऐं कॉम्पिटिशन जेका असां उन्हनि जो शौक़ु जेको आहे ॿारनि में पैदा कयो कॉल आहे हिकिड़ी जेको होल्ड ते आहे पोइ बैलेंस खपी वेंदो त पोइ दिलि में दुआ न ॾींदो असांखे सो कॉल वठो सदब त हुन खां पोइ पाण सोचूं था ब्रेक जे लाइ तव्हां टेंशन न वठो हेलो अस्सलाम वालेकुम जी छा नालो आहे तव्हांजो किथां कॉल कई आहे जी अरसलान थो ॻाल्हायां नवाबशाह खां जी अरसलान तव्हांखे मां पंहिंजे प्रोग्राम में भली काटी कयां कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो जी अलाह शायद भाई असां तव्हांजे प्रोग्राम जो सॼो ॾींहुं इंतज़ारु करे सघूं था भली बैलेंस ख़तम थी वञे साईं वॾी महिरबानी मोहबत आहे पर असांखे तव्हांजो ख़्यालु आहे न साईं माना तव्हांजो ख़्यालु रखंदासीं तव्हां मुंहिंजो ख़्यालु रखंदव प्रोग्राम जो ख़्यालु रखंदव असां सुबुह खां लॻा पिया कॉल करण में सुबुह बि कॉल कई आवाज़ अचिजे पियो सवेल हाणे सही आवाज़ तव्हांजी वॾी मोहबत आहे ईअं लॻाई पिया हुजो कॉल कंदा रहो प्रोग्राम जे बारे में छा चवणु चाहींदो अॼु ख़ासि प्रोग्राम आहे तालीम जे हवाले सां तालीम जे हवाले सां इहो चवणु चाहींदासीं त नवाबशाह शहर में असां रहंदा आहियूं हिते नवाबशाह शहर मेडिकल जे पढ़ण जे लाइ को कॉलेज ई कोन्हे को असां जामशोरे वञणो थो पए पढ़ण जे लाइ नवाबशाह में हिकिड़ो कॉलेज हुजणु खपे जीअं असां MBBS जी डिग्री वठी सघूं नवाबशाह में कोन्हे को बि हिकिड़ो कॉलेज अच्छा सही ठीकु साईं बसि इहो ॾिसूं था को गवर्नमेंट ई को इदारो को कमु करे या साईं जन पंहिंजी राय ॾींदा जी साईं जी साईं अल्हम्दुलिल्लाह नवाबशाह में पीपल्स मेडिकल कॉलेज आहे ऑलरेडी जेको छोकिरनि जे लाइ आहे अञा छोकिरनि जे लाइ को मेडिकल कॉलेज कोन खुलियो आहे गवर्नमेंट इन इदारनि खे खोले सघे थी खोले चुकी आहे छोकिरनि जे लाइ उमेदु आहे त जल्दी हिकिड़ो नंढो ब्रेक अज़र साहब वठिणो आहे ॻाल्हि खां पोइ नंढी साई वठंदासीं साईं जी साईं त उहो मेडिकल कॉलेज ऑलरेडी नवाबशाह में छोकिरनि जे लाइ कमु करे पियो उते न रुॻो उहो पर इंजीनियरिंग जी यूनिवर्सिटी आहे मुकमिल तौर ते जनरल यूनिवर्सिटी बि पंहिंजे जाइ ते आहे जेका नवाबशाह में कॾहिं में कोन हुई अॻु में सही सो नंढी साई वठूं सर उन खां पोइ कचहरी कयूं था ऐं ख़ासि कचहरी आहे हमदर्द यूनिवर्सिटी जे हवाले सां सो तव्हां साई वठो त पोइ बाक़ाइदा साई वठूं नाज़रीन हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहजो मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कारती कयां सिंध TV जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में महिमान असां सां गॾु आहिनि गुफ़्तगू हली रही आहे तालीम जे हिसाब सां जेकॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में तालीम जे हिसाब सां कोई कॉल करे सघे कुझु ॿुधाइणु चाहियो था कुझु पुछणु चाहियो था असां सां गॾु असांजा महिमान वेठा आहिनि जी इरशाद बिल्कुलु कॉलर अची वियो आहे तव्हां माना जीअं ॻाल्हि कई आहे त माना माण्हू जल्दी फ़ोन था कनि वॾी ॻाल्हि आहे सो नूर अली चांग साहिब मुखातिब थियणु चाहे थो अस्सलाम वालेकुम अस्सलाम तव्हां ॿई ॾाढा सुठा था लॻो माशाअल्लाह जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो
हाँ जी फर्स्ट क्लास मुझे तव्हां ॿई जी ॾाढा सुठा पिया लॻो माशाअल्लाह। थैंक यू। वाह 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 साईं, मां इहो न पुछंदुसि त वधीक केरु सुठो थो लॻे, तव्हां चवंदव सदफ। मिठाई आहे गुलाब जा गुल आहिनि प्रोग्राम में। अच्छा अच्छा, सही सही सही, लॻे थो तारीफ़ ई कई अथव पर मां सही न ॿुधो आहे। 2 गुलाब जा गुल आहिनि। अच्छा ओ थैंक यू। तव्हांखे वाला वाह, हिकिड़ो त गुलाब जो आहे, ॿियो गोभी जो गुल थो लॻे। सो छा चवणु चाहींदो अॼु साईं, प्रोग्राम ॾिसो पिया? अॼु चवांसीं मिलियासीं बारिश में, खिलियासीं बारिश में, हयाती जे उधमन ते रुनासीं बारिश में, मोर जियां कारू जर ते टिलियासीं बारिश में। वाह वाह। हथ हथन में कींजर बेड़ी घुटासीं बारिश में। वाह वाह। अंदर जा सब सूर साईं सजासीं बारिश में। आसमान सारो चादर थी बिनासीं बारिश में। दुआ गीत गज़ल चांग चवे लिखियासीं बारिश में। वाह 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 साईं वाह, असांखे त कुझु बि न मिलियो, हरू भरू भीॻिया ते बारिश में। न समोसा मिलिया न पकोड़ा मिलिया। अख हलाए था ॾिसूं, दिलि लॻाए था ॾिसूं। साईं साईं हा साईं हा, वॾी महिरबानी। मंज़िल मिलणी आहे, विख वधाए था ॾिसूं। वाह साईं वाह, वॾी महिरबानी साईं, लख थोरा लख थोरा। सो हमदर्द यूनिवर्सिटी कराचीअ जो मयारी तइलीमी इदारो, ऐं उन में तव्हां जेकॾहिं यूनिवर्सिटी में दाख़िला वठणु चाहियो था त अॼु तव्हां ॾाढी माना ॼाण वारी कचहरी कई आहे असां, तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी हमदर्द यूनिवर्सिटी जे बारे में। सो आउं पुछणु चाहियां थो साईं परवेज़ साहिबु, कुझु असांजे शागिर्दनि खे का ख़ुशख़बरी ॿुधायो, के सहूलियतूं ॿुधायो, स्कॉलरशिप जे हवाले सां कुझु ॿुधायो। तव्हां वटि कोई एडमिशन कंदा कोई डिस्काउंट वग़ैरह आहे? जी बिल्कुलु डिस्काउंट आहे। पोएं साल असां 6.5 करोड़ स्कॉलरशिप जे बद में पंहिंजे तमामु शागिर्दनि खे ॾिनोसीं। असांजो जेको तमामु वॾो हिकिड़ो फंड आहे जेको शागिर्द जेके अफोर्ड नथा करे सघनि या जंहिंजी तालीमी सुठा ग्रेड खणी था अचनि, उन्हनि खे असां पोइ 70% कॾहिं 50% 30% उन्हनि खे स्कॉलरशिप ॾिनी वञे थी। अच्छा अच्छा अच्छा, पोइ स्कॉलरशिप जे लाइ छा उहो ऐलान कयो वेंदो आहे, कीअं प्रोसेस कीअं आहे, शागिर्द कीअं अप्लाई करे सघनि था? वो अप्लाई कंदा आहिनि, पोइ उनजी एप्लीकेशन जेके फॉर्म फिल थींदा आहिनि, उन स्कॉलरशिप जे असांजा जेके एडवाइज़र्स आहिनि उन्हनि खे सॼो उनजे बारे में ॼाण ॾियनि था। अच्छा अच्छा उनखे हा। अच्छा सर, अप्लाई करण जे लाइ तव्हां जेका वेबसाइट कोई पेज वग़ैरह आहे त तव्हां असांखे ऑर्गेनाइज़ करे सघो था? www.hamdard.edu.pk अच्छा असांजी वेबसाइट आहे जी, ऐं हुन ते वञी जेको आहे hamdarduniversity.edu.pk उते वञी सघनि था। उते सॼी ॼाण मौजूदु आहे। उनजे अलावा असांजा नंबर आहिनि जेके हुन ते कॉन्टेक्ट करे सघनि था। फिज़िकली अचणु चाहिनि त असांजे मेन कैंपस ते मोस्ट वेलकम आहिनि। अॼुकल्ह थोरा SOPs आहिनि त उन हिसाब सां असांखे थोरो एडवांस में ॿुधायो वञे। सही सही, चांहि में पीआरियो था हुते? साईं चांहि पोइ त ज़रूरु अचिबो साईं। अच्छा लालिक साहिबु, को पार्टनरशिप आहे कंहिं ॿाहिरीं यूनिवर्सिटी सां हमदर्द यूनिवर्सिटीअ जी? साईं बिल्कुलु, एक्चुअली छा आहे त हिकिड़ो सेकेंड स्कॉलरशिप जे बारे में वरी तव्हांखे ॿुधायां त नीड बेस्ड स्कॉलरशिप ऐं ॿी आहे मेरिट बेस्ड स्कॉलरशिप। अच्छा, ॿिनि क़िस्मनि जी स्कॉलरशिप आहे। मेरिट बेस्ड जेका आहे तमामु आसानी आहे उन में त छा त कंहिं बि उन स्टूडेंट खे अप्लाई करण जी ज़रूरत कान्हे का, कंहिं बि मतिलबु टीचर खे मतिलबु अॻिते अॼु जी एप्लीकेशन कान्हे करणी। ऑटोमेटिकली ग्रेड जेके आहिनि से ॿुधाइनि था, उहे ग्रेड जेके आहिनि से मथे वञनि था, उहे उन्हनि जे बेसिस ते उन्हनि खे स्कॉलरशिप मिली थी वञे ऑटोमेटिकली। उहे स्टूडेंट जेके हिकिड़ो सेमेस्टर करे चुका हूंदा उहे उन जे बेसिस ते मेरिट बेसिस ते हलंदा। पहिरें सेमेस्टर में का स्कॉलरशिप कान्हे उन्हनि लाइ, पर जेकॾहिं नीड बेस्ड आहे ऐं नीडी आहे या मतिलबु यदि कंहिं एम्प्लॉई जेका डॉटर आहे, को सन आहे, उन्हनि जा मतिलबु औलाद आहे, त उन्हनि जे लाइ उन नीड बेस्ड ऐं पेरेंट्स जेकॾहिं एम्प्लॉइज़ आहिनि त उन्हनि जी जेका स्कॉलरशिप लाइ अप्लाई करिणो थो पवे। अप्लाई करण ते असांजी जेका कमेटी आहे एडमिनिस्ट्रेशन में, वाइस चांसलर रजिस्ट्रार ऐं ॿिया जेके उन्हनि जा मेंबर आहिनि, उहे उन्हनि जे लाइ इन डिसाइड कंदा आहिनि। इहे सहूलियतूं असां वटि शुरू खां वठी आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा त हकीम सईद साहिब जो त इहो विजन हो त भई मतिलबु फ्री एजुकेशन जो। हिन वक़्तु सॼे पाकिस्तान में घटि में घटि ट्यूशन फी जेकॾहिं आहे त असांजे हमदर्द यूनिवर्सिटी में आहे। अच्छा, ज़बरदस्त। ट्यूशन फीस जेकॾहिं तव्हां कॉम्प्रिहेंशन मतिलबु कयो हिननि जी ऐं रिज़ल्ट ॾिसो सभिनी यूनिवर्सिटियुनि जे, त उन में सभ खां घटि में घटि असां वटि आहे। MPhil जेका असां करायूं था ॿिया हिननि ते 4 लाख 5 लाख 7 लाख इहे माण्हू, असां वटि 1,80,000 में हले पई। अच्छा, ॿिया जेके उन में त घटि में घटि यानी असां यानी सिर्फ़ु इहो त ब्रेक इवन असांजी जेका आहे सभु प्रॉफिटेबल ऑर्गेनाइज़ेशन कान्हे का। असांजी जेका आहे सभु मतिलबु ईअं सम्झो त हकीम साहिबु न ख़ुदि फिलैंथ्रापिस्ट हुयो ऐं उन बेसिस ते हुन पंहिंजी एजुकेशन इंस्टीट्यूशन ठाही आहे। उहे ई साॻिया ऐं इक़दार ऐं मयार रखिया था वञनि पिया। अॼु बि असां उन्हनि छोकिरनि जे ऐं छोकिरियुनि जी जेका आहे
तालीम ॾियूं पिया। अच्छा, हिन ॻाल्हि में ॿी ॻाल्हि बि एड कंदा हलो, पाण ॿुधाइजो मूंखे ॼाण में इज़ाफ़ो थिए त हकीम साहिब खां पोइ केरु निगरानी करे? उन्हनि जी धीउ हुई शायदि? साईं हुनजी डॉटर आहे जेका हींअर चांसलर आहे, माशाल्लाह। ऐं मैडम जेका आहे उहा हिन खे लीड करे पई, पर उनजा जेको ॿियो फैमिली मेंबर्स आहिनि, न्याणू आहे या न्याणियूं आहिनि, उहे उन्हनि जा मेंबर आहिनि उते, उन्हनि जे मतिलबु पंहिंजी साल पूरो साॻियो ई कुटुंब इन खे ॾिसे पियो। बिल्कुलु बिल्कुलु उहो ई सभु। मैडम सादिया राशिद चांसलर हमदर्द यूनिवर्सिटी आहे। अच्छा अच्छा। छो त हीअ वक़फ़ पाकिस्तान हो, त हिन असांजो बोर्ड ऑफ गवर्नर्स आहे। बोर्ड ऑफ गवर्नर्स में कुझु हमदर्द फाउंडेशन जा मेंबर्स आहिनि, सही, कुझु ॿाहिरियां एक्सटर्नल एक्सपर्ट्स हूंदा आहिनि, सिंध हुकूमत जा या फेडरल हुकूमत जा HEC जा उहे मेंबर्स आहिनि। बोर्ड ऑफ गवर्नर्स जे थ्रू सॼी असांजी यूनिवर्सिटी हलंदी आहे। सही 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 सही। इहो मैकेनिज़म जेको बोर्ड ऑफ गवर्नर्स जो आहे सो प्राइवेट यूनिवर्सिटी में हूंदो आहे। ॿियनि हंधनि ते जेका पब्लिक यूनिवर्सिटी हुन में वरी हूंदी आहे सिंडिकेट, त उहा सिंडिकेट आहे, उन जो मतिलबु सॼो कमु हलाईंदी आहे। हिते असां वटि बोर्ड ऑफ गवर्नर्स सभु फ़ैसिला जेके आहिनि उन ॾे वेंदा आहिनि, उहे फ़ैसिलो करे असांखे ॿुधाईंदा। सही सही, मतिलबु हिन में ॿाहिरियां माण्हू शामिल हूंदा आहिनि? ॿाहिरियां बिल्कुलु, इवन गवर्नमेंट जा नॉमिनीज़ आहिनि, हायर एजुकेशन जो मेंबर आहे, ॿिया मेंबर जेके आहिनि गवर्नमेंट जा, रिटायर्ड जज थी करंट जज सिटिंग जज हूंदो हाई कोर्ट जो, जेके गवर्नमेंट जो जंहिं असांजो स्टेच्यू या ऑर्डिनेंस पास थींदो आहे त उन में सॼी पोजीशंस लिखी वञिबियूं आहिनि, त बोर्ड ऑफ गवर्नर्स थ्रू सॼो असांजो इहो। सही सही। हाणे चवंदा पार्टनरशिप थिए साईं, कंहिं सां तव्हांजी माना भाईवारी आहे ॿाहिरि मुल्क जी कंहिं यूनिवर्सिटी सां आहे? साईं ॿाहिरि यूनिवर्सिटियुनि सां असांजी भाईवारी बिल्कुलु आहे। हिते असांजी मलाइशिया में जेका इंजीनियरिंग फैकल्टी आहे उन सां असांजी आहे यूटी छा यूनिवर्सिटी ऑफ पेट्रोनस टेक्नोलॉजी ऑफ पेट्रोनस, उन सां मतिलबु इन आहे। उन में असांजा हितां रिसर्च स्कॉलर्स ऐं टीचर्स वञी वेंदा आहिनि, उतां जा जेके आहिनि टीचर्स असां वटि ईंदा आहिनि, उन्हनि सां असांजो आहे लिहाज़न। ऐं ॿियो हिकिड़ो ॿियो लाइ यूनिवर्सिटी ऑफ ओक्लाहोमा सां असांजो आहे। हिते तव्हां 2 साल पढ़ो, तव्हां साल वञी हुते वञी पढ़ो था त तव्हांजी डिग्री उतां जी थींदी वञे। जेको स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम आहे असांजो उन्हनि सां, ऐं मलेशियन यूनिवर्सिटी सां बि असांजो स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम आहे, त हिन ते असांजो काफ़ी तवजो आहे त भई 2-3 साल पढ़े तव्हांखे फॉरेन एक्सपोजर मिली थो वञे, ऐं उहे काफ़ी स्कॉलरशिप्स बि ॾियनि था ॿारनि खे, जेको आहे मास्टर्स प्रोग्राम में वञी हुते वञी पढ़ी सघनि था। सही सही। त इहे काफ़ी सहूलियतूं आहिनि असांजे स्टूडेंट्स खे। सही सही। दाख़िलाउनि जो की छा मयार आहे? छो त हर भेरे दाख़िलाऊं वधंदियूं हूंदियूं, इलाही शागिर्द छोड़ चाहींदा हूंदा आहिनि, तव्हां वटि जेको आहे दाख़िलाऊं जेको आहे सो उहो सीट्स घटि हूंदियूं, असां वटि जेके आहिनि से सीट्स इन हिसाब सां घटि आहिनि। त जीअं हाणे मेडिकल आहे फैकल्टी, उन में त जेको आहे सो लिमिटेड सीट्स हूंदियूं आहिनि, ऐं उन में सॼी क्राइटेरिया जेका आहे गवर्नमेंट जे तरफ़ां तय थियल हूंदी आहे। लिस्ट जेका आहे उहा प्रोविंशियल गवर्नमेंट खां निकिरंदी आहे, हिन खां नंबर खां हिन नंबर ताईं फलाणे यूनिवर्सिटी में फलाणे कॉलेज में फलाणे, त उहो उन हिसाब सां जेका लिस्ट असां वटि ईंदी आहे असां उन हिसाब सां दाख़िला कंदा आहियूं। उन में रदो बदल असां नथा करे सघूं। ॿियनि फैकल्टीज़ में असां वटि प्रोसीजर इहो आहे त भई पहिरीं असां एंट्री टेस्ट वठंदा आहियूं, जेका मतिलबु रिक्वायर्ड आहे। उन एंट्री टेस्ट में जेके पास थींदा आहिनि उन्हनि खां पोइ उन जो इंटरव्यू वठंदा आहियूं, उन खां पोइ उन जी लिस्ट लॻंदी आहे, उन्हनि खे ऑफर लेटर्स ॾींदा आहियूं। जद इन ॿार जेके आहिनि से क्वालिफाई करे न सघंदा आहिनि, उहे रहिजी वेंदा आहिनि। कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त असां सभिनी खे एडमिशन ॾियूं। हाणे तव्हां वरी सुवाल कंदो सभिनी खे छो? असांजो कैप्टन इस्मान अली ईसानी साहिबु हिते वाइस चांसलर हो इकरा यूनिवर्सिटी जो, ऐं उहो हाणे कोन्हे को। उन खां मूं सुवाल कयो, मुंहिंजो साईं तव्हां मतिलबु दाख़िलाउनि जी मतिलबु भरमार लॻाए ॾिनी आहे, हेतिरा सारा तव्हां दाख़िला था ॾियो पिया इकरा यूनिवर्सिटी में, छाजे करे? चई बाबा ॻाल्हि ॿुध, जिन खे दाख़िला इन हार्वर्ड में मिलणी आहे उहो हार्वर्ड वारा त वञी हार्वर्ड में वठंदा, पर जेको हार्वर्ड में नथो वठी सघे उन कहिड़ो ॾोह कयो आहे? उनखे दाख़िला तव्हां छो कोन ॾींदा? दाख़िला तव्हां हुननि खे ॾियो, हिकिड़ो सेमेस्टर पढ़ंदा, जेकॾहिं हुननि जो शौक़ु आहे ऐं पंहिंजे मतिलबु इल्मी लियाक़त वधाए सघनि था त उहो ॿिए सेमेस्टर में बि हलियो वेंदो। पर जेकॾहिं हिकिड़े खे तव्हां बिल्कुलु डिनाए था कयो पिया फैसिलिटी, दाख़िला ॾियणी कान्हे, छो त हीउ चंडो आहे, छो त हिन पढ़ियो कोन्हे, छो त हिन जा ग्रेड घटि आहे। बाबा ग्रेड घटि कंहिं सबब जे करे थिया हूंदा, या बीमार हूंदो, या न अपीयर थियो हूंदो इम्तिहान में, या कोई ॿियो सप्लीमेंट्री में वेठो हूंदो, तव्हां दाख़िला त ॾियो उन्हनि खे, मौक़ो त ॾियो, अपॉर्चुनिटी। यू सिंपली कैन नॉट डिनाई अपॉर्चुनिटी टू दीज स्टूडेंट्स। तो मूंखे ॻाल्हि हुनजी शेर आहे त ख़ुदा जब हुस्न देता है नज़ाकत आई जाती है, उनखे पाण ईअं कयूं त खुदा जब दाखिला दिलवाता है तो पढ़ाई आई जाती है। मतलब हिकड़े कमजोर के एडमिशन न दीजिए, मतलब चांस कोई भी लास्ट होंदो, लास्ट इज लास्ट चांस, हमेशा लास्ट का पो लास्ट का पो लास्ट कुछ भी नहीं, चांस ॾियण घुर्जे। ॾिसो हिकु इंसान जो करियर किथे बि थो वञे, फॉर इंस्टेंस के को बि जीअं अधी ॻाल्हि सवेर कई त हुन जेका एडमिशन जो हाणे जीअं बैचलर ऑफ कंप्यूटर आर्ट्स हो,
छो त मेडिकल जी पॉलिसी आहे त भई 60% 70% हुजे इंजीनियरिंग जी हुजे, पर के अहिड़ा कोर्सिस आहिनि जेके वीचारा फर्स्ट ईयर सेकेंड ईयर में महिनत न करे सघिया, पर उनजी परसेंटेज घटि आहे, पास त करे। सही सही। प्रोग्राम जे आख़िरी लम्हे मां चवां थो त हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि हिते ॿुधाईंदा वञो त सेल्फ एडमिशन बि आहे तव्हांजे यूनिवर्सिटी में, किथे किथे वरी ईअं हूंदी आहे त बाबा जेकॾहिं मेरिट ते नथो अचे त पोइ कुझु सेल्फ बि एडमिशन्स थींदियूं आहिनि। न असां वटि सेल्फ एडमिशन सेल्फ फाइनेंसिंग जंहिंजो नालो आहे गवर्नमेंट में, उहो सेल्फ फाइनेंसिंग असां वटि कोन्हे। असां वटि फाइनेंसिंग उहा ई आहे जेका मतिलबु असां सभिनी जे लाइ यकसां रखी आहे ऐं तमामु मिनिमम आहे। पहिरें सेमेस्टर में असां मतिलबु सभु हिकु जहिड़ा आहिनि, को पैसे वारो माण्हू हरूभरू एड नथो थी सघे। जेको असां को पहिरें सेमेस्टर में को डिस्काउंट कोन ॾींदा आहियूं। उनखां अॻिते हली करे पोइ जॾहिं नीड बेस्ड आहे या मेरिट बेस्ड आहे त उन्हनि खे उन हिसाब सां असां मतिलबु इन ट्रीट कंदा आहियूं। पर इन हर स्टूडेंट खे हक़ आहे त उहो दाख़िला वठी सघे थो ऐं मेरिट और नो मेरिट अप्लाई करे सघे थो। पर उहो जेको स्टैंडर्ड आहे, जेको मयार मुक़ररु थियल आहे, जेको गवर्नमेंट जी तरफ़ां आहे त भई हेतिरी परसेंटेज हुजणु खपे, उहा असांखे ज़रूरु रखणी पवंदी। छा उन खां सवाइ असां ते वरी पोइ क्वेश्चन्स थींदा भई तव्हां हेतिरी परसेंटेज न हुई त तव्हां कीअं हुननि खे दाख़िला। सही सही। लख थोरा तव्हां ॿिनी मोज़िस में मां जा मैसेज पर साहब आख़िर ॾियणु चाहींदो सभिनि जे लाइ, सभिनी स्टूडेंट जे लाइ जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि। असां इहो मैसेज इहो ई आहे त यूनिवर्सिटी अलहमदुलिल्लाह खुली वञनि, 15 सेप्टेम्बर खां अचनि, विज़िट कनि, पंहिंजो एडमिशन्स अची वठनि ऐं तालीम खे पंहिंजी कंटिन्यू कनि, ऑनलाइन या ऑफलाइन, पर अचनि ऐं हुनखे तालीम खे पंहिंजी मुकमल कनि। जी लाड़क साहब, तव्हांजो को यादगार मैसेज जेको यादि रहिजी वञे? सही में यादगार मैसेज इहो आहे त जॾहिं मां पाण स्टूडेंट हुउसि ऐं मूंखे ॿाहिरि स्कॉलरशिप मिली ऐं मां ॿाहिरि वियुसि पढ़ण जे लाइ, यकीन ॼाणो मूंखे कुझु बि कोन ईंदो। मां उते जॾहिं वञी मां पाण इंग्लिश में इन लिटरेचर में हितां जो मास्टर्स डिग्री मूं वटि हुई, मां जॾहिं ॿाहिरि वियुसि त मूंखे उन्हनि जी अंग्रेज़ी सम्झ में कान ईंदी हुई, छा था ॻाल्हाइनि। अच्छा अच्छा। ऐं उते जेको आहे मूं रिसर्च जो नालो ॿुधो हिते कोन हो, छाकाणि उन ज़माने में रिसर्च हूंदी कान। उते वञी हुननि चयो भई तव्हांखे रिसर्च पेपर लिखिणो। मां चयो रिसर्च पेपर छा थींदो आहे? हिकु उहो इन स्टूडेंट जंहिंजो स्टैंडर्ड इन तमामु इन मीडियोकर स्टूडेंट मां उते वियुसि ऐं मूंखे ख़बर आहे त मूंखे छा मतिलबु इन करिणो पियो, केतिरी मूंखे महिनत करणी पई हूंदी आहे, केतिरियूं रातियूं केतिरा ॾींहं थी सघंदो मां रुनो बि हुजां रातियुनि जो, छाकाणि ॻाल्हि सम्झ में कान ईंदी। ऐं कहिड़े नमूने सां मूं मास्टर्स कई, PhD कई, उहा मां ॼाणा थो। महिनत सां सभु कुझु हासिलु थी सघे थो। या मूं महिनत 4 साल हुते कई। मां मतिलबु इन पहिरियों वाहिद हुते में पहिरियों वाहिद PhD हुउसि इंग्लिश में, जेको मां ॿाहिरां करे आयो हुउसि। वाह वाह, ज़बरदस्त। लख थोरा तव्हां तंकीम जो सीड़ आहियो। ऐं मोहरम साईं आख़िर में जीअं तव्हां असांखे सुठो कलाम ॿुधाईंदा ईअं ई ॿुधाईंदो। सो हमदर्द यूनिवर्सिटी तमामु ज़बरदस्त इदारो आहे, तइलीमी मयार ऐं क़ाबिलियत वारो इदारो। सुठी क्वालिफिकेशन, सुठे ध्यान सां, सुठे टीचरनि सां तव्हां पढ़णु चाहियो था त हमदर्द यूनिवर्सिटी में ज़रूरु पंहिंजो एडमिशन वठो ऐं उन्हनि वटि ज़रूरु वञो, डिस्कस बि कयो। जेकॾहिं कंहिं बि शइ जी तव्हांखे ज़रूरत आहे, कंप्यूटर क्लासिस खपनि, तव्हांखे कोचिंग क्लासिस खपनि, या कंहिं बि सब्जेक्ट में तव्हां पढ़णु चाहियो था, उन्हनि जी क्लासिस बि हिन जी यूनिवर्सिटी में आहिनि। सो इन खां पहिरियां जो डायरेक्टर असांजी क्लास वठे, टाइम ओवर थी वियो आहे। जी नाज़रीन, हलंदासीं। हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इंशाअल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं। पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, जेके तव्हां सां मोहबत कंदा आहिनि, जेके जिन सां तव्हां मोहबत कंदा आहियो, सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। सदफ़ भुट्टो ऐं इरशाद जागरानी तव्हां खां मोकिलायूं था। जी लतीफ़, जी मिठी ॿोली। अल्लाह भाई। बड़ा लजपाल लगियां निभा जान दे, जेंदे कोल तू सड़ने, जेंदे कोल तू सड़ने, ओ अरशां दे राह जान दे, बड़ा लजपाल अली। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे, बड़ा लजपाल लगियां निभा जान दे, जेंदे कोल तू सड़ने, जेंदे कोल तू सड़ने, ओ अरशां दे राह जान दे, बड़ा लजपाल लगियां निभा जान दे, जिंदे कोल तू सड़ने, जिंदे कोल तू
लगियां निभा जान दे बड़ा लजपाल अली। सोना मेरा मौला अली नबी दा है वजीर अली। सोना मेरा मौला अली नबी दा है वजीर अली। ओ अपने दर ते बंदियां नू, ओ अपने दर ते बंदियां नू जन्नतां विखा जान दे बड़ा लजपाल अली। लगियां निभा जान दे बड़ा लजपाल अली। लगियां निभा जान दे जिंदे कोल तू सड़ने ओ अरशां दे राज जान दे बड़ा लजपाल अली। लगियां निभा जान दे बड़ा लजपाल अली। सोना मेरा मौला अली वलियां दा वजीर अली। सोना मेरा मौला अली वलियां दा है वली अली। अपने दर दे बंदियां नू, ओ अपने दर दे बंदियां नू कलंदर बड़ा जान दे बड़ा लजपाल अली। लगियां निभा जान दे बड़ा लजपाल अली। लगियां निभा जान दे जिंदे कोलों तू सड़ने, जिंदे कोलों तू सड़ने ओ अरशां तेरा जान दे बड़ा लजपाल अली। लगियां निभा जान दे बड़ा सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़रे थो, हरी नारी रब खे संभाले निकरे थो। हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम।